सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुको आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, अल्लाह साईं तव्हांखे को ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। ॾुखिया ॾींहं ॾाढा अज़ियत वारा हूंदा आहिनि, तकलीफ़ वारा हूंदा आहिनि, ऐं उन्हनि ॾुखियनि ॾींहंनि मां जेकी गुज़रनि पिया उन्हनि खे ई इन ॻाल्हि जो अंदाज़ो हूंदो त उहे ॾींहं, उहे पल, उहे सेकेंड्स, उहे लम्हा कीअं कशाला कयूं था, कीअं ॾुखियो वक़्तु पास कयूं था। इहो टाइम तमामु ॾुखियो पास थींदो आहे। वक़्तु जॾहिं कॾहिं कॾहिं असां कंहिं सुठे मौज़ू में हूंदा आहियूं, कंहिं सुठी कचहरी में हूंदा आहियूं, कंहिं सुठी महफ़िल में हूंदा आहियूं, या कंहिं ख़ुशहाली में हूंदा आहियूं, या कंहिं ख़ुशख़बरी में हूंदा आहियूं, त पोइ इन सूरत में ईअं थींदो आहे जो लम्हा जल्दी खुटी पवंदा आहिनि ऐं वक़्तु जल्दी गुज़री वेंदो आहे। पर जॾहिं कंहिं तकलीफ़ में हूंदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं कंहिं अज़ियत, कंहिं करब वारी सूरत हाल में हूंदा आहियूं, जॾहिं असांजी अखियुनि में लुड़क वहंदा आहिनि ऐं असां घड़ियाल ॾांहुं निगाह विझंदा आहियूं त घड़ियाल जी सुई ईअं लॻंदी आहे ॼणो हिते बीह रही आहे। कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त फास्ट हिकिड़ो सिलसिलो वक़्त जो हले थो ऐं अखि चिंब में जॾहिं ॿिए भेरे घड़ियाल ॾे ॾिसंदा आहियूं त कलाकनि जा फ़र्क़ु अची वेंदा आहिनि, कलाकनि जी विथी पइजी वेंदी आहे त हीउ वक़्तु जल्दी कीअं गुज़री वियो। सो जेकी बि ॾुखिया ॾींहं तव्हां वटि आहिनि, ॾुखियुनि पुठियां सुख ज़रूरु आहिनि, पर उन्हनि ॾुखियनि ॾींहंनि खां जल्दी छुटकारो हासिलु करण जे लाइ सभ खां पहिरियां तव्हांखे करिणो इहो पवंदो त प्लैनिंग्स करणियूं पवंदियूं, कुझु मनसूबाबंदी करणी पवंदी त असांखे करिणो छा आहे। ऐं असां बि इन सिलसिले में अॼु हिकिड़ो ॾींहुं मल्हायूं पिया ऐं उहो ॾींहुं आहे कश्मीरनि सां यकजहतीअ जो ॾींहुं। अॼु कारो ॾींहुं मल्हाइजे पियो। पाकिस्तान समेत पूरी दुनिया जा जेके मुस्लमान आहिनि उहे कश्मीरनि सां ॿधीअ जो, एकीअ जो ॾींहुं मल्हाइनि पिया। केतिरा ई वरह गुज़री विया आहिनि, केतिरो ई अरसो गुज़री वियो आहे, कई साल गुज़री विया आहिनि। दर्द में, करब में ऐं तकलीफ़ुनि में कश्मीरी भाइर जेको मुंहुं ॾियनि पिया, उन्हनि कश्मीरनि सां असां अञा बि गॾु आहियूं ऐं सदाईं गॾु रहंदासीं। ॾुख जो असांखे बि अहसासु आहे, करब जो असांखे बि अहसासु आहे। असांखे इहो अहसासु आहे त सभु कुझु आहे बि सही ऐं नाहे बि सही। इहा सूरत ॾाढी ॾुखी हूंदी आहे। ॿाहिरि सभु कुझु खुलियलु कॾहिं रहे थो, कॾहिं बंदि आहे, कॾहिं होटल्स ते वेही सघूं था, कॾहिं नथा वेही सघूं, कॾहिं इंटरनेट जी सहूलियत आहे, कॾहिं नाहे, कॾहिं अख़बार असांजे दर ते पहुचे थी, कॾहिं नथी पहुचे, कॾहिं पूरी दुनिया खां असां कटिजी वञूं था। अचानक सां ख़बर असांखे पवे थी त यार हाणे 5 ॾींहंनि जे लाइ कर्फ्यू थी वञे। ऐं इहा सूरत हाल केॾी ॾुखी हूंदी आहे, केॾी ॾुखी हूंदी आहे। इन ॻाल्हि जो अंदाज़ो आउं सदाईं तव्हांखे चवंदो आहियां त अलाह साईं कंहिं न कंहिं बहाने सां उहे शयूं असांखे ॾेखारे बि छॾींदो आहे त तव्हां जेकी ॿियनि मुल्कनि जे बारे में करब वारो हिकिड़ो सिलसिलो या करब वारी जेका कैफ़ियत तव्हांजे दिलि में आहे त उहा असुल में रियल में हूंदी कीअं आहे, उहो अहसासु कीअं हूंदो आहे। चवंदा आहिनि न अॻे ॿियनि ते हुआसीं खिलंदा, अॼु पाण वतूं था रोअंदा। पोइ छो था रोऊं? छो त उन अहसास मां पाण जॾहिं माण्हू गुज़रंदो आहे त पोइ वरी अॻिले जी तकलीफ़ जी ख़बर पवंदी आहे। सो इहो अहसासु थोरो जेकॾहिं असां हिनखे मर्ज कयूं या मैनेज कयूं या इन में कंपेयर कयूं या चटाभेटी जेकॾहिं कजे त साॻियो ई दर्द, साॻी कैफ़ियत तक़रीबन अहिड़ी असांजी सूरत हाल अहिड़ी हुई त असां ते ज़ुल्म न पए थियो, असां ते तशदुद न पए थियो। पर जीअं कोरोना जी मुंद में असां लॉकडाउन जी सूरत हाल में हुआसीं ऐं घरनि में क़ैद हुआसीं, बंदि हुआसीं, चुपचापात हुई, रोड रस्ता सुनसान वीरान हुया, ईअं पियो लॻे त कॾहिं कॾहिं ॿाहिरि ऐं उन जॾहिं लॉकडाउन जो मरहलो हुयो उन्हनि ॾींहंनि में जॾहिं आउं कॾहिं कॾहिं ॿाहिरि निकिरां पियो त मूंखे ईअं पियो लॻे, सची ॻाल्हि थो ॿुधायांव, राति जे पहर में कॾहिं कॾहिं लॉकडाउन जी अहिड़ी सूरत हाल हुई जेके शुरूआती पहिरियाती ॾींहं हुया, ईअं लॻंदो हुयो त ॼणो हिन काइनात में, हिन दुनिया में अकेलो थी वियो आहियां, ऐं तनाव थी वियो आहियां, मां ई ॿाहिरि आहियां, रोड रस्ता वीरान थियूं आहिनि, गाॾियूं चुपचापात में साइड्स में बीठियूं आहिनि। सो उहो जेको लम्हो हुयो ईअं लॻे पियो त सभई दुनिया अलाए केॾांहुं हली वई, आउं अकेलो आहियां, आउं हाणे कीअं सर्वाइव कंदुसि, आउं हाणे कीअं गुज़ारींदुसि, मूंखे हाणे हिते हिन दुनिया में जीअण जे लाइ कहिड़ो सहारो मिलंदो, केरु मूंसां ॻाल्हाईंदो, ईअं फील पियो थिए। हालांकि जेतोणीकि सभई पंहिंजा घर भाती घरनि में हुया, पर पोइ बि फील ईअं थींदो आहे त माण्हू तनाव थी वियो आहे। सो इन तनाईअ खे भोॻिनि पिया कश्मीरी असांजा भाइर दोस्त, ऐं कश्मीरनि सां जेको ज़ुल्म थिए पियो, जेका बर्बरियत थिए पई, जेको अन्याय थिए थो, उन 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 ॻाल्हि जो तमामु घणो ॾुख आहे। सो मोदी साहिबु ऐं उनजे लाइ छा चऊं असां, उहो त आहे ई ज़ालिम माण्हू। सो ज़ुल्म जी इंतिहा बि थिए पई हुते। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त के शयूं डायलॉग्स वसीले हल बि कयूं वेंदियूं आहिनि, मामला हल कया वेंदा आहिनि, पर तशदुद वारो जेको रस्तो आहे न उहो इंतिहाई ख़राबु आहे। असांजा कश्मीरी भाइर इलाही अहिड़ा बि आहिनि, इलाही घर अहिड़ा बि आहिनि, अहिड़ा इलाही भाइर आहिनि जिन जे अॻियां उन्हनि जे अखियुनि आॾो उन्हनि जा जिगर जेके आहिनि से मारिया विया, उन्हनि जा पुट मारिया विया। ऐं ख़ासि तौर ते उहो लम्हो ॾाढो ॾुखियो थींदो आहे जॾहिं हिकिड़ो पुटु पंहिंजे पीउ खे साम्हूं तड़पंदे मरंदो ॾिसे। असांजे फ़ौजी जवाननि तमामु घणो कशालो कटियो आहे, 3 भेरा जंगियूं बि कयूं अथऊं इन कश्मीर जे हवाले सां। वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिबु सदाईं असांजे लाइ ऐं ख़ासि तौर ते हूअं बि उम्मत मुस्लिमा जे लाइ
तमामु घणो फ़िक्रमंद रहे थो, कश्मीरनि सां ॿधीअ जो इज़हार उन बि कयो आहे ऐं असांजो शाह महमूद कुरैशी साहिबु उनखे बि ऊनो हूंदो आहे ऐं असांजी जेका पॉलिसी आहे उन में इहो आहे त कश्मीर इंशाअल्लाह बनेगा पाकिस्तान ऐं कश्मीरी असांजे हिसे में ईंदा। पाण पाकिस्तान नक्शे में जीअं शामिलु करे चुका आहियूं उन्हनि खे, त इंशाअल्लाह उहे कश्मीरी असांजे ऐं तव्हांजे कश्मीरी पाकिस्तान में शामिलु थींदा। कश्मीरी मुस्लमान जेकी पाण आहिनि उन्हनि कॾहिं बि हिंदुस्तान खे तस्लीम न कयो आहे, इहा ॻाल्हि बि आहे ऐं हू इहो सम्झनि था ऐं उहा ॻाल्हि हुननि दिलि में रखी छॾी आहे, ज़हन में रखी छॾी आहे, इहो मञे वरितो आहे त असीं पाकिस्तान जा थींदासीं ऐं पाकिस्तान ई असांजो मुस्तक़बिल आहे। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजी बि पंहिंजी इहा सोच आहे, पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं उहे माण्हू जेके कश्मीर में रहनि था उन्हनि खे पाण जीअं हक़ु हासिलु आहे, जीअं पाण चवंदा आहियूं बाबा जेको जाॾे वञणु चाहे भला उन्हनि खां पुछा कजे न, जेकॾहिं उन्हनि खां पुछा कजे त मामलो हल थी सघे थो। सौ सीधी ॻाल्हि आहे, माण्हुनि खां पुछा कजे बाबा तव्हां काॾे वञणु चाहियो था, कीअं वञणु चाहियो था, काॾे वञणु चाहियो था, त पोइ हाणे जेकॾहिं कश्मीरियुनि खां पाण पुछा कंदासीं त उहे पंहिंजी राय जो इज़हार इहो ई कंदा त असां पाकिस्तान जो हिसो थींदासीं, कश्मीर बनेगा पाकिस्तान ऐं पाकिस्तान खां मतिलबु क्या ला इलाहा इल्लल्लाह। सो असां वटि जेकी बि मुस्लमान कश्मीरी आहिनि सो असांजा ई आहिनि ऐं असां उन्हनि सां ॿधीअ जो इज़हार कयूं था ऐं उन कर्ब खे महसूसु कयूं था, उन तकलीफ़ खे महसूसु कयूं था। ऐं इहो नथो चाहियां त ॿियनि एंकर पर्सन्स वांगुरु मोदीअ खे वठी वियूं, ईअं ठठोल बि कयूं ऐं गारियुनि जो हिकिड़ो सिलसिलो बि जोड़े वठूं, पर हक़ीक़त इहा आहे त उहो लहे। कॾहिं कॾहिं आउं चवंदो आहियां त के एंकर पर्सन जज़्बाती थी वेंदा आहिनि, पोइ उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जो कॾहिं कॾहिं तकलीफ़ थींदी आहे, पर हू माण्हू लहे इन लाइक़ु आहे, हुनखे इहा माना सुबुह शाम करणु घुरिजे। छो त जेका ज़ुल्म वारी कैफ़ियत आहे न उहा बर्दाश्त जोगी न आहे। ज़ुल्म जॾहिं थिए थो किथे बि त पोइ दिलि झुरी पवे थी, अखि आली थी पवे थी ऐं पाण उन तकलीफ़ खे जॾहिं महसूसु कयूं था न त पोइ पाण ईअं लॻे थो त अलाए जो छा थी वियो आहे, अलाए कहिड़ी कैफ़ियत में असांजा उहे दोस्त, असांजा उहे भाइर कश्मीरी मुस्लमान अलाए कीअं सर्वाइव कंदा हूंदा। तव्हांजे घर जो चुल्हो 4 ॾींहं बंदि हुजे, पंहिंजे घर जो चुल्हो 4 ॾींहं बंदि हुजे त पाण केॾी तकलीफ़ में हूंदासीं ऐं असांजा बचा बुखुनि ते हुजनि, पाह थियनि ऐं उन वक़्तु इहा सूरत हाल हुजे जो ॿाहिरि निकिरूं था त असांखे इहो भउ हुजे त हाणे असां ॿाहिरि निकिरंदासीं, थी सघे थो त किथे गोली न खाज बणिजी वञूं ऐं मरी न वञूं। ऐं जेकॾहिं ॿाहिरि वञी करे को कमकार कयूं बि था त पोयां वरी भाती परेशान हुजनि त असांजो वॾो, असांजो भाउ, असांजो अबो ॿाहिरि वियो आहे त अलाए इहो मोटंदो अलाए न। माना इहा केॾी न ॾुखी सूरत हाल आहे जो माण्हू हिकिड़ो ॿाहिरि वञे थो उहो बि परेशान ऐं जेके घर भाती घर वेठा आहिनि उहे उन माण्हूअ जे लाइ परेशान आहिनि त उहो माण्हू असांजो घर भाती मोटंदो अलाए न मोटंदो। इहा ॾुखी सूरत हाल आहे। सो इन्हनि समूरनि कैफ़ियतुनि खे मद्देनज़र रखी करे तमामु घणा जलसा जुलूस बि पंहिंजे पाकिस्तान में थींदा रहंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ रैलियूं बि अॼु निकिरंदियूं, मुख़्तलिफ़ जेके सिटीज़न्स आहिनि असांजा सीनियर सिटीज़न्स बि उन्हनि में शामिलु आहिनि, जेकी बि असांजा सरकारी दोस्त आहिनि उहे सभई पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां हिकिड़ी इवेंट्स वारी तक़रीब बि थींदी, इवेंट्स थींदा मुख़्तलिफ़ होटल्स में। सो सेमिनार्स बि थींदा, कश्मीरियुनि सां ॿधीअ जो एके जो इज़हार बि कंदासीं। सो कश्मीरी असांजा आहिनि ऐं असां कश्मीरियुनि जा आहियूं। कश्मीरियुनि खे ॿल ऐं ताक़त बि वरी हौसलो जेको मिलंदो आहे असांजी यकजहतीअ सां मिलंदो आहे, छो त असां उन्हनि खे ऑन कयूं था, असां चऊं था त कश्मीरी असांजा आहिनि। जेसीं ताईं असां इहो सिलसिलो रखंदासीं, जोड़ींदा रहंदासीं त आथत वॾी शइ आहे। चवंदा आहिनि न सभु शइ तव्हांजे हथनि मां हली वञे, का शइ तव्हां वटि न बचे, पर जेकॾहिं तव्हां वटि हौसलो आहे, जेकॾहिं तव्हां वटि हिमत आहे, जेकॾहिं तव्हां वटि जज़्बो आहे त पोइ इहे सभु शयूं ईअं सम्झो त तव्हां वटि आहिनि ऐं तव्हां का बि शइ विञाए न छॾी आहे, अञा तव्हांजे पल में आहिनि, अञा तव्हांजे ॻंढ में आहिनि, अञा तव्हांजे भरिसां ई आहिनि। सो इन्हनि मौक़नि खे ॻाल्हि इहा कयूं था त इन्हनि मौक़नि खे पाण ईअं ई यकजहतीअ जो इज़हार करे फ़िलहालु त मल्हाए सघूं था, पर हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो इनशाअल्लाह जो पाकिस्तान जे हिसे में कश्मीर अची वेंदो ऐं पाण जीअं न आज़ादु कश्मीर जो ईअं चकर हणंदा आहियूं, आज़ादु कश्मीर जे रौनकुनि खे ॾिसंदा आहियूं, नज़ारनि खे ॾिसंदा आहियूं, ईअं ई पाण जेको वालारियल कश्मीर आहे उहो बि ॾाढो ख़ूबसूरत आहे। उन वालारियल कश्मीर खे पाण आज़ादु कराईंदासीं, पाण पाकिस्तान जो हिसो जॾहिं कंदासीं त पोइ आज़ादी सां घुमंदासीं ऐं चकर भणंदासीं। सो इन हवाले सां वधीक कचहरी बि कंदासीं ऐं मौज़ूद महिमाननि सां बि तव्हांजो हाल अहिवाल ओरींदासीं ऐं उन्हनि जो जेको कमु आहे, जेका किरत आहे ऐं जंहिं नमूने सां उहे मिटी धरतीअ जी ख़िदमत कनि पिया उन हवाले सां बि तव्हांखे आगाही ॾींदासीं। नंढड़ी साईअ जो वक़्तु आहे, पहिरियां वठूं था नंढड़ी साई, पोइ मोटूं था, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। भलीकार चवण सां गॾोगॾु प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदे अॼु तव्हांखे ॿुधायूं त सिंध सुहिणे शाइर, भले बहितरीनु शाइर
साईं मुश्ताक बुखारी साहिब जो अॼु जनमॾींहुं बि आहे। मुश्ताक बुखारी साहिब तमामु घणी शाइरी कई आहे, खोड़ सारनि फ़नकारनि हुन जा कलाम ॻाया आहिनि। सभु कुझु विसरियो पर यार न विसरियो, ऐं तमामु घणा कलाम हुन जा रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते बि असां वॼाईंदा रहियासीं, हलाईंदा रहियासीं। मुश्ताक बुखारी साहिब जा ॿ चार किताब मार्केट में आयल आहिनि। तमामु सुठो सुहिणो शाइरु आहे, ऐं अॼु हुनजो जनमॾींहुं आहे, अॼु हुनजी सालगिरह जो ॾींहुं आहे। अदी साजिदा जबीन खे बि ऐं मुश्ताक बुखारी साहिब खे ॿिन्ही खे असां वाधायूं ॾियूं पिया, छो त घर में जेका ख़ुशी हूंदी आहे, माहौल हूंदो आहे जुड़ियल, त पोइ अञा वधीक उन ख़ुशीअ जो मज़ो ॿीणो थी वेंदो आहे जॾहिं असां टीवी ते वरी उन्हनि खे विश कंदा आहियूं। मुश्ताक साईं मौला तव्हांखे आबाद रखे, सदाईं सराह हुजो। ऐं इन खां सवाइ लालीवुड जी था कर नैयर सुल्ताना जी 69वीं वर्सीअ जो ॾियारो बि आहे। सो डेडिकेशन ॾींदा आहियूं, सुबुह सुबुह सां तव्हांखे यादि ॾियारींदा आहियूं त जेके असांजा अमर किरदार आहिनि, जिन कुझु कयो आहे मिट्टी जे लाइ, धरती जे लाइ, त उन्हनि खे असां यादि ज़रूरु कंदा आहियूं। इन खां सवाइ प्रोग्राम जी तरतीब अॻिते ॿुधायूं था त अॼु टेक्निकल जेका एजुकेशन आहे उन ते पाण घणो फोकस कंदासीं, उन ते पाण घणो ॻाल्हाईंदासीं, छो त आम जेका असां ॻाल्हि कंदा आहियूं त बाबा डिग्री बि आहे पर नौकिरी नथी मिले। सो हाणे अॼुकल्ह वरी ॿाहिरि मुल्कनि में आउं ॾिसां थो, जेका ख़ासि तौर ते संगत सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे, त उते माण्हुनि जी जेका ज़रूरत घणी हूंदी आहे उहा टेक्निकल माण्हुनि जी हूंदी आहे। उन्हनि जे लाइ तमामु घणा मौक़ा पिया आहिनि। सो टेक्निकल कुझु न कुझु अचणु खपे। जेके टेक्निकल स्किल्स आहिनि उन्हनि सां तव्हां किथे न किथे पंहिंजो मक़ाम माणे सघो था। सो आउं अॼु जंहिं महिमान सां तव्हांजो तारुफ़ करायां थो, पाण तमामु घणा सुठा शफ़ीक़ माण्हू बि आहिनि, ऐं अॼु असांजे प्रोग्राम में उन्हनि टाइम ॾिनो आहे। इहा असांजी ख़ुशबख़्ती आहे, ख़ुशनसीबी आहे। पाण बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी जे हवाले सां कचहरी कंदासीं, ऐं उन्हनि जा वाइस चांसलर असां सां गॾु आहिनि। सो असीं भलीकार चऊं था प्रोफेसर डॉक्टर मदद अली शाह साहिब असां सां गॾु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं सलाम, कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो दुआऊं। वॾी महिरबानी साईं, तव्हां लख थोरा टाइम ॾिनो ऐं क़ीमती वक़्तु सीड़ायो। ऐं उस्ताद मुहर्रम नाज़ पहुची वियो आहे, तारुफ़ हुनजो कराए छॾियूं। बाक़ी हुनजा जेकी संगती आहिनि थोरी देरि में पहुचंदा त पोइ कलाम बलाम बाक़ाइदा तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। उस्ताद मुहर्रम साईं भलीकार तव्हां, वॾी महिरबानी तव्हांजी, लख थोरा तव्हां ईंदा आहियो। डॉक्टर साहिबु तालीमी पाण कचहरी बि कयूं था, यूनिवर्सिटी हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थींदी, पर अॼु जेको ॾींहुं मल्हायो पियो वञे कश्मीर सां यकजहत जो ॿधीअ जो, त इन हवाले सां, इन कारे ॾींहं जे हवाले सां तव्हांजा छा वीचार आहिनि? साईं तव्हां ॾिसो त 1947 में जॾहिं असांजे मुतहिदा इंडिया जो विरहाङो थियो, जी जी, त उन वक़्तु उहे इलाइक़ा जंहिंमें मुस्लमान अक्सरियत में हुआ, उन्हनि पाकिस्तान सां इलाहा कयो ऐं असांजी मुमलिकत ख़ुदादाद वजूद में आई। ऐं उहे इलाइक़ा जिथे इंडियन नेशनल कांग्रेस इलेक्शन विन कई हुई, उहे हिंदुस्तान में विया। कुझु 3 इलाइक़ा अहिड़ा हुआ जेके उन वक़्तु कंट्रावर्सी करे हिकु अलॻि पूल में रखिया विया। उन मां हिकिड़ो स्टेट ऑफ जूनागढ़ हुई, ॿी स्टेट ऑफ हैदराबाद ॾखण हुई, ऐं टियों कश्मीर हो। हैदराबाद ॾखण ऐं जूनागढ़ जा राजा या जेके उतां जा उन वक़्त जा हुकुमरान मुसलमान हुआ ऐं पाकिस्तान जे फेवर में हुआ। कश्मीर जो रिवर्स केस हो। कश्मीर जो जेको राजा हो उहो हिंदुस्तान सां इलाक़ पियो चाहे, भारत सां इलाक़ पियो चाहे, ऐं मेजॉरिटी पॉपुलेशन मुसलमान हुई। पोइ उन वक़्तु छा थियो, जो छाकाणि जो 2 जेके एरियाज़ आहिनि जूनागढ़ ऐं हैदराबाद ॾखण, उहे हिंदुस्तान में एनक्लेव हुआ। एनक्लेव असां टर्म यूज़ कंदा आहियूं इंटरनेशनल रिलेशन्स में, छाकाणि जो मूंखे टेक्निकल एजुकेशन सां गॾु मां जी मास्टर्स इंटरनेशनल रिलेशन्स में बि आहे, ऐं मां इंटरनेशनल रिलेशन्स में फैकल्टी मेंबर बि रहियो आहियां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में 92 में। त उन वक़्तु छा थियो, जो इहे जेके 2 एनक्लेव हुआ, इंडियन फोर्सिस वयूं ऐं उन्हनि ते काबिज़ थी वयूं, ऐं निज़ाम साहब जी हिमायत जे बावजूदि निज़ाम साहब जी कोन ॿुधी वई, ऐं हैदराबाद ॾखण ऐं जूनागढ़ खे इंडिया अनेक्स कयो। कश्मीर जो मसइलो ॾाढो सेंसिटिव, छाकाणि कश्मीर जेको आहे उहो 3 मुल्कनि जे बॉर्डर जे संगम ते आहे। हिकु पासे ॾांहुं असांजी चाइना आहे, जंहिंखे मेन लैंड चाइना, जंहिंखे पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना चयो थो वञे। ॿिए पासे ॾांहुं असांजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान जो वजूद थियो। असांजो पाकिस्तान जेको आहे सो उहा कंट्री थी। 3 पासे ॾांहुं जेको आहे सो इंडिया हुई। त हाणे कश्मीर जो जेको मसइलो आहे उन वक़्तु जेको आहे ॾाढो हिकिड़ो सेंसिटिव मसइलो, ऐं कश्मीर सां इलाक़ी इलाइक़ा गिलगित ऐं बल्तिस्तान बि हुआ। त उन वक़्तु यूनाइटेड नेशन, छाकाणि जो थोरी कन्फ्रंटेशन वधी, पोइ यूनाइटेड नेशन इहो फ़ैसिलो कयो त हिते प्लेबिसिट कराई वञे। प्लेबिसिट माना माण्हुनि खां पुछो वञे त जे तव्हां पाकिस्तान सां इलाक़ करणु था चाहियो त तव्हां पाकिस्तान सां इलाक़ कयो, हिंदुस्तान सां इलाक़ था करणु चाहियो त हिंदुस्तान सां इलाक़ कयो। पर
काफ़ी कोशिशुनि जे बावजूदि जंहिंमें सलामती काउंसिल जनरल असेंबली जेका यूनाइटेड नेशन ठही 1945 में उन खां पोइ इन्हनि सभिनी अदारनि जे जेको आहे न काविशुनि जे बावजूदि हिंदुस्तान जी गवर्नमेंट उन ते रेज़िस्ट कयो ऐं प्लेबिसिट जेका अवामी राय शुमारी आहे जीअं तव्हां फरमायो उहा न करणु ॾिनी वई। अच्छा, उन जो नतीजो इहो निकितो त उते इंडिया हिकिड़ो ज़ोर ज़बरदस्तीअ सां ऐं दहमान सां कब्ज़ो कयो, पंहिंजूं फ़ौजूं मोकिली। उन वक़्तु पाकिस्तान छाकाणि जो हिकु न्यूली क्रिएटेड रिपब्लिक हुई ऐं पाकिस्तानी कुझु क़बाइली सरदार, कुझु फ़ौज जा, कुझु ॿिया माण्हू उहे विया क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जहिड़ी ग्रेट लीडरशिप जे हूंदे उन्हनि कुझु उहे इलाइक़ा पंहिंजे हिसे में वरिता जेके सफ़ा पाकिस्तान वारे पासे ॾे हुआ ऐं पाकिस्तान सां लाॻापियल हुआ, जंहिंमें गिलगित बल्तिस्तान बि आहे, असांजी मुज़फ़राबाद आहे, कोटली आहे, मीरपुर आहे, इहो कुझु इलाइक़ो। बाक़ी अक्सरियत जेका इलाइक़ो हो उहो हिंदुस्तान सां रहियो ऐं उन सां गॾोगॾु कुझु अहिड़ो इलाइक़ो बि आहे जेको हींअर चाइना जे सम्झो त अंडर कंट्रोल आहे, जंहिंमें ॿ मेन एरियाज़ आहिनि। हिकिड़ो अक्साई चन, ॿियो ट्रांस कराकोरम ट्रैक्ट, जिथे कराकोरम चइबो आहे, शाहराए कराकोरम तव्हां ॿुधी हूंदी, जिथे असांजी जेको आहे शाहराए रेशम वञे पई ऐं हींअर जेको असांजो सीपैक जो आहे जेको ॾाढो सेंसिटिव इशू आहे, वरी कॾहिं तव्हां कचेरी रखंदो त वरी सीपैक ते ॻाल्हाईंदासीं, त उहो चाइना मां अची जेको चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर आहे ऐं उहो चाइना खां वञी जेको गवादर ते तोड़ करे थो, एंड करे थो ऐं इहो हिकिड़ो रस्तो थींदो जंहिंमां सॼो चाइना जो ट्रेड जेको आहे न सिर्फ़ु चाइना जो बल्कि चाइना जे मथे जेके कंट्रीज़ आहिनि, मंगोलिया, इवन रशिया जो बि कुझु हिसो उन ट्रेड जे ज़रिए थींदो ऐं असांजी इकोनॉमी खे 4 चंड लॻंदा। त इहो सॼो उहो पासो हाणे उन खां पोइ इहो इंडिया मुसलसल वाइदो कंदी आहे साईं कुझु अरसे खां पोइ असां कंदासीं। हाणे इंडिया जे अंडर में जम्मू आहे ऐं उन खां अलावा कश्मीर जो मेजर हिसो जिथे श्रीनगर जंहिंजो कैपिटल आहे, जंहिंखे असां मक़बूज़ा कश्मीर था सघूं, ठीकु आहे न साईं। उन मक़बूज़ा कश्मीर में हींअर बि मुसलमाननि जी अक्सरियत आहे ऐं न सिर्फ़ु मुसलमाननि जी अक्सरियत आहे पर उहे सख़्तु तरीन हिंदुस्तान जी हुकूमत खां नफ़रत कनि था, पर हमेशह असां पीसफुल तरीक़ो अपनायो आहे। इन कश्मीर जे करे असां वटि इंडिया हमिलो कयो, असां पंहिंजे डिफेंस में पंहिंजे मुल्क खे बचाइण लाइ वियासीं ऐं जंहिंजे करे असांजी 48 वारी जंग, 65 वारी जंग ऐं 71 वारी जंग, 3 जंगियूं असां विड़ियूंसीं, पर अञा ताईं बि उहो मसइलो सॉल्व न थी सघियो आहे। पर हीअ हुकूमत जंहिंखे तव्हां मोदी चयो त मोदीअ जी जेका गवर्नमेंट भारतीय जनता पार्टी आहे जेका हिकिड़ी सफ़ा राइट विंग एक्सट्रीम जेको आहे सो एंटी मुस्लिम पार्टी आहे, इन में अलाह साईं तव्हांखे नेकी ॾे हिंदुस्तान में इन तमामु मतिलबु हिकिड़ो सख़्तु एक्शन खणी जेको ऑटोनमस रीजन वारी हैसियत हुई। हाणे न चाइना हेॾी वॾी कंट्री आहे, चाइना में 2 ऑटोनमस रीजन आहिनि, हिकिड़ो तव्हां ॿुधो हूंदो तिब्बत जंहिंजो नालो मटाए हुननि ज़ी ज़ैंग रखियो आहे ऐं ॿियो तव्हां ॿुधो हूंदो सिनकियांग उइगर। हाणे सिनकियांग उइगर तव्हां ॿुधो हूंदो काशगर हिकिड़ो वॾो शहर आहे, हज़रत अल्लामा इक़बाल पंहिंजे शाइरी में बि चयो आहे त एक हो मुस्लिम हरम की पासबानी के लिए नील के साहिल से लेके ता बखा के काशगर, यानी नील माना दरियाए नील माना इजिप्ट खां वठी काशगर ताईं। त इहो काशगर त अञा ताईं चाइना जे कॉन्स्टिट्यूशन में जेको आहे सिनकियांग उइगर जंहिंखे हाणे ज़िनजियांग उइगर था सॾनि उहो ऐं तिब्बत जंहिंखे ज़ीज़ैंग था सॾनि, इहे 2 ऑटोनमस रीजन आहिनि। यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हेॾी वॾी कंट्री आहे जंहिंमें 50 स्टेट्स आहिनि, ठीकु आहे न साईं। उन में पोर्टोरिको जो ख़्यालु रखंदा आहिनि, उहो प्रोटेक्टोरेट आहे यूएसए जो, पर पोर्टोरिको हींअर ताईं बि यूएसए पाण में ज़म न कई आहे, पर हिंदुस्तान हिन हुकूमत साज़िश करे अमित शाह ऐं जेको मोदी आहे साज़िश करे ज़ोरी ज़बरदस्ती, छाकाणि जो उन में बीजेपी वारनि जी अक्सरियत आहे, बिल पास कराए उनखे पाण में ज़म कयूं, जंहिंजे करे हींअर ताईं उते मुज़ाहिरा आहिनि, माण्हू वीचारा घरनि ताईं महदूद रहिजी विया आहिनि, असांजूं नियाणियूं तालीम नथियूं हासिल करे सघनि ऐं एतिरो ज़ुल्मो बरबरीत आहे जंहिं ते दुनिया जा उहे मुल्क जेके न्यूट्रल रहंदा आहिनि, जेके न ॻाल्हाईंदा आहिनि त भई इंडिया जी वॾी इकोनॉमी आहे, इंडिया जो असांजो बाइकाट कंदो, पोइ असांजो छा थींदो, इन मसइलत में हूंदा आहिनि, उहे बि हींअर ॻाल्हाइनि था ऐं ख़ुदि इंडिया में जेको इंडिया जो मुस्लिम अवाम आहे
ऐं इंडिया जो बाशऊर हिंदू अवाम आहे उहे बि तंग अची विया आहिनि इन ज़ुल्म खां ऐं इनशाअल्लाह तव्हां ॾिसंदव त जल्दी इन जेको ज़ुल्म वारी हुकूमत आहे इन जो ख़ात्मो ईंदो ऐं अलाह साईं कश्मीरियुनि जी आह ॿुधंदो ऐं उन्हनि खे पंहिंजा हक़ूक़ मिलंदा। सही सही, कश्मीरी जी आह ॿुधंदो, हिंदुस्तान ऐं कश्मीरियुनि जी आह लॻंदी। बिल्कुलु। हिकिड़ी कॉल वठूं था, पोइ वरी कचहरी कयूं था। तव्हांजे लाइ टेलीफोन आहे असांजे प्रोग्राम में। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो नालो इसरा आफूंद आहे जी। आई होप यू ऑल आर फाइन। ऐं मुंहिंजो सर मदद सां हिकु सवाल आहे कि अॼुकल्ह असांजी जेका यूथ आहे उनमें कुझु मतिलबु उहे कंफ्यूज़ था रहनि पंहिंजे करियर जे बारे में, पंहिंजे पढ़ाई जे लिहाज़ सां। त आऊं इहो हेलो जी 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 बिल्कुलु आवाज़ अचे पियो, तव्हां ॻाल्हायो वधी जी। त अॼुकल्ह उन हवाले सां उहे इलाही परेशान था रहनि ऐं जेको असांखे कहिड़ा अहिड़ा जेके चइजनि था स्टेप्स घुरिजनि या अहिड़ा कहिड़ा जेका असां करे सघूं था यूथ जे लाइ जेको एतिरा पढ़ी लिखी बि कंफ्यूज़ रहंदा आहिनि, रहंदा उहे ॿी फील्ड में आहिनि ऐं जॉब्स उन्हनि जी ॿी फील्ड में हूंदियूं आहिनि। त इहे जेको कंफ्यूजन हूंदो आहे न, इहो कहिड़ी एज खां असांखे हिननि खे काउंसलिंग करणु खपे जो इहो ख़तमु थिए? छोकी असां सॼी ज़िंदगी पढ़ंदा साइंस ऐं जॉब त मार्केटिंग में कंदा आहियूं, वरी असां अगरि इंजीनियरिंग कंदा आहियूं त असां जॉब जेका आहे सा उहा कॉमर्स में हलिया वेंदा आहियूं। त हिकिड़ो जेको असांजो सिस्टम आहे न, सिस्टम खे सुधार जे लाइ छा करणु खपे? सही सही सम्झी वियुमि। तव्हांखे सवाल जो जवाबु ॾियूं था। अनिल सही सवाल हुयो त नौजवान यूथ जेको आहे सो पंहिंजे मुस्तक़बिल लाइ परेशान हूंदो आहे ऐं उन्हनि खे कीअं कहिड़ी उमिरि में उन्हनि खे गाइडलाइन ॾिजे त अॻिते वधी सघनि। महिरबानी मैडम आखूं, तव्हां ॾाढो सुठो सवाल कयो। असां वटि असल में जेको सभ खां वॾो फुक़दान आहे या अणाठ आहे उहा कैरियर काउंसलिंग जी आहे। कैरियर काउंसलिंग जी शुरूआत में ॿार खे ॿुधायो नथो वञे त हुन जो दिमाग़ु कहिड़े पासे टिल्टेड आहे। छाकाणि ॾिसो न त हर फील्ड जो पंहिंजो स्कोप आहे, हर फील्ड जूं पंहिंजूं जॉब्स अवेलेबल आहिनि मार्केट में। ऐं मोस्टली असां जेके मार्केट में वञूं था न, असां जेको आहे सो इन ई लाइ वञूं था त ग्रेजुएशन करे कि हिन खे मक़ाम ते पहुचंदासीं, नौकिरी कंदासीं। त ॿार खे उहा काउंसलिंग शुरूआत में नथी कई वञे। हाणे मूंखे यादि आहे त मां पंहिंजे मास्टर्स ऐं डॉक्टरेट लाइ, छाकाणि जो इंट्रोडक्शन त थियो न आहे न मुंहिंजो न यूनिवर्सिटीअ जो, सो इनशाअल्लाह थींदो बि। अॼु जो सवाल अची वियो त उन करे मां उन ते वज़ाहत करणु ज़रूरी थो सम्झां। मूंखे मिसाल इन सां ठहकंदड़ ॾींदो अचां त मां यूके में हुउमि, मुंहिंजा ब्रदर सिस्टर्स कज़िन हितां मूंखे फ़ोन कंदा, अदा एग्ज़ाम जो फॉर्म था भरियूं, BA MA कहिड़े सब्जेक्ट में कयूं, सब्जेक्ट कहिड़ा लिखूं? बाबा इहो तव्हांजो कमु आहे, तव्हां पाण ॾिसो, तव्हांजी माइंड जी इंक्लिनेशन कॾहिं न साईं तव्हांखे ख़बर आहे, पंहिंजी ख़बर आहे। त उन करे ॿार खे असां एतिरो अख़्तियार ॾियूं जो हो पंहिंजो डिसीशन पाण करे, बल्कि हुनखे ॿुधायूं हिन शइ जो हे फ़ाइदो आहे, हिन शइ जो हे नुक़सानु आहे, हिन में हे एडवांटेजिस आहिनि, हे हिन में फ्यूचर पाथ्स आहिनि, हीअं थींदो त हीअं थींदो। पोइ डिसीशन हुनजे मथां छॾियूं, हुनखे गाइडेंस ज़रूरु ॾियूं ऐं हुनखे मिसगाइड थियण खां बचायूं, पर हुनखे ॿुधायूं त हर पाथ जो पंहिंजो एडवांटेज आहे ऐं जेका तव्हां सां ठहकंदड़ जॉब आहे उहो कंदव त तव्हांजी ज़िंदगी गुलो गुज़ार थींदी, तव्हां पाण बि ख़ुशि थींदव ऐं मुआशिरे लाइ बि हिकिड़ा हाञेकार न बल्कि लाभ वारा माण्हू साबित थींदो। वाह 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 वाह। हाणे साईं अचूं था पाण बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी ते, त इहो आहे यूनिवर्सिटी शागिर्दनि जे लाइ केतिरी फ़ाइदेमंद आहे, इन ते छा थिए पियो? महिरबानी साईं, जे तव्हां इजाज़त ॾींदव त मां थोरो इन जी बैकग्राउंड खां वठी असां वटि हीअ जेका यूनिवर्सिटी आहे इन जो बैकग्राउंड इहो आहे त इहा ख़ैरपुर स्टेट में इहा यूनिवर्सिटी, तव्हां बि ख़ैरपुर जा आहियो, मां बि ख़ैरपुर जो आहियां, ख़ैरपुर स्टेट में हीअ यूनिवर्सिटी ठाही वई ऐं मां सिंध हुकूमत जे इन क़दम खे ख़ासि तौर ते जेको आहे असांजो जेको वज़ीर आला साईं कायम अली शाह उनजे इन क़दम खे एप्रिशिएट कंदुमि त इहा यूनिवर्सिटी जो बुनियादु ख़ैरपुर में विधो वियो। छाजे करे जो इन जी हिकिड़ी हिस्ट्री आहे, जहिड़े नमूने सां तव्हां ॿुधो हूंदो त ख़ैरपुर ऐं बहावलपुर इन्हनि 52 53 में पाकिस्तान में मर्ज थियूं, इहे स्टेट्स हुयूं, ईअं ॿुधायो वियो 47 खां, जीअं पाण कश्मीर ते ॻाल्हायोसीं। त ख़ैरपुर स्टेट एजुकेशन जे लिहाज़ खां हिकु मशहूरु रियासत हुई ऐं एजुकेशन ते एतिरो त तवजा ॾिनो वेंदो हो ख़ैरपुर में, एतिरी तवजा ॾिनी वेंदी हुई जो तव्हांखे हैरत थींदी त बोर्डिंग स्कूल्स हूंदा हुआ। हाणे भंगू भेण तमामु हिकिड़ो परे रिमोट एरिया आहे ख़ैरपुर जो
ऐं उन खां अलावा दराज़ा, ख़ैरपुर शहर, इन्हनि सभिनी में जेके स्कूल ऐं कॉलेजिस हूंदा उन में बोर्डिंग स्कूल हूंदा जंहिंखां परे आस पास जा ॿार अची उते स्कूलनि में रहंदा, उन्हनि खे मानी ऐं तालीम मुफ़्त फ़राहम कई हुई। अच्छा, मां ज़रूरु कोट कंदुमि पंहिंजे मोहसिन, मुंहिंजो मेंटोर, मुंहिंजो वॾो साईं निसार अहमद सिद्दीकी साहिबु, तव्हांखे बि ख़बर हूंदी, ऐं साईं जे गाइडेंस ते मां यूनाइटेड किंगडम मां आयुमि ऐं अची पाकिस्तान में मां सखर IBA जॉइन कई। साईं चवंदो साईं असां आम तौर में खिल भोग मज़ाक में ख़ैरपुर ते बि जेको आहे सो कयूं था, मीर साहिबनि लाइ बि असां जेको आहे सो चऊं था का ॻाल्हि मज़ाक में लाइटर नोट ते, पर जेको मीर साहिबनि तालीम जी ख़िदमत कई उन्हनि खे न सिर्फ़ु सल्यूट करणु घुरिजे बल्कि नोबल प्राइज़ ॾिनो वञे एजुकेशन। त तव्हां हैरान थींदो त उन वक़्तु असांजे ख़ैरपुर में जेके कॉलेज जा हेड ऑफ डिपार्टमेंट्स हुआ, माना ईअं सम्झो त फिज़िक्स जा, केमिस्ट्रीअ जा, बायोलॉजी जा, उहे UK USA जा PhD होल्डर्स हूंदा हुआ। अॼुकल्ह तव्हांखे UK USA जा PhD होल्डर यूनिवर्सिटीज़ में घटि था मिलनि। त प्रोफेसर करार हुसैन साईं अॼुकल्ह अदी आहे जिन जा तमामु स्कूल्स आहिनि, असांजी सिंडिकेट ऐं सेनेट जी मेंबर बि आहे, सादिका सलाउद्दीन साहिबु आहे, ताज हैदर साहिबु सेनेटर आहे, इन जो वालिद साहिबु जेको बलोचिस्तान यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर बि थियो, उहो फिज़िक्स जो हेड ऑफ डिपार्टमेंट हो। ऐं अहिड़े नमूने सां उहे जेके UK USA जा PhD होल्डर, ख़ुदि मुंहिंजो वालिद साहिबु मुमताज़ कॉलेज मां जेको आहे सो उन इंटरमीडिएट पढ़ियो। त मुंहिंजे चवण जो इहो मतिलबु आहे त कर्नल शाह हॉस्टल में बाबा साईं जन रहंदा, उहे जेके ख़ैरपुर जा माण्हू हींअर पूरे दुनिया में, साईं जो हाणे इंतकाल थी वियो, तव्हां जेको आहे जस्टिस असलम जाफ़री साहिबु तव्हां नालो ॿुधो, त इहे सभु उहे शख़्सियतूं आहिनि जेके हिकिड़ियूं वॾियूं शख़्सियतूं आहिनि जिन जो नालो पूरे मुल्क में छा पर पूरी एशिया में मशहूरु आहे। त उन वक़्तु ख़ैरपुर में 1895 में, हाणे ख़ैरपुर जो जेको स्टेट जो पुराणी स्टेट हूंदी, उन जे वाली जो हाणे जेको आहे नंढो शहज़ादो मीर महदी रज़ा, उन सां मुंहिंजी मुलाक़ात थी, मां वियुमि फैज़ महल में, त मीर साईं मूंखे इहो ॿुधायो त 1895 में। इहो मीर साईं तव्हांखे छा ॿुधायो इहो तव्हां ब्रेक खां पोइ असांखे ॿुधायो। तव्हां इजाज़त नंढी साई वठो, कंटिन्यू कंदासीं। नंढी साई जो वक़्तु आहे नाज़रीन, तमामु घणी काराइती ॼाण ऐं माशाल्लाह डॉक्टर मदद अली शाह साहिब जी जेका गुफ़्तगू आहे त मां विच में इंटरप्ट बि नथो करे सघां, छो त एॾी ज़बरदस्त गुफ़्तगू आहे, ॼाण वारी लाभाइती गुफ़्तगू आहे, त इन गुफ़्तगू तव्हां बि ॿुधिजो, गौर फ़िकुर कजो। सो नंढी साई खां पोइ मिलूं था, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ॾाढो ज़बरदस्त असांजो अॼु महिमान प्रोफेसर डॉक्टर मदद अली शाह साहिबु असां सां गॾु आहे। आफेयर बि ॾाढी सुठी कचहरी असांजी हली पए ऐं उन कचहरीअ में वरी तव्हांखे बि शामिलु कयूं था तकड़ में, इन जे करे जल्दी में असां आनियर बि अची वियासीं। सो साईं पाण ॻाल्हि जितां छॾी हुईसीं उतां ई पहिरियां गॾियूं त साईं मेहदी शाह जो ज़िक्र हुयो, मीर महदी रज़ा टालपुर सां मेहदी रज़ा टालपुर असां गॾु वेठासीं मंझंदि ते। जी जी। ऐं उते मीर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त 1895 में 1895 में जी जी अली मुराद टेक्निकल इंस्टीट्यूट ख़ैरपुर में एस्टेब्लिश कयो वियो, जंहिंजो मतिलबु इहो त माण्हुनि में स्किल्स एम्बेड कया वञनि, हुनरी तालीम खे फ़रोग़ ॾिनो वञे। ऐं उन खां पोइ असांजा ॿार कॉमनवेल्थ यूनाइटेड किंगडम में लंडन में हिकिड़ा हुनरी मुक़ाबला थिया, कॉम्पिटिशन, उन में मुख़्तलिफ़ ट्रेड्स में असांजे ख़ैरपुर जे चिल्ड्रन सेकेंड ऐं थर्ड पोज़ीशन हासिल कई इन 1898। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त हिते हिकिड़ो तालीम सां जेको आहे लाॻापो ऐं हिकिड़ी मुहबत, इहा जेको आहे सो ईअं सम्झो त नस नस में समायल आहे। ऐं उन करे ई ख़ैरपुर जो एजुकेशन रेट कंपेरेटिवली, मां ॿियो कंहिंखे असां नथो कंपेयर कयां, पर जेके हाईएस्ट एजुकेशन रेट्स आहिनि सिंध में उन मां ख़ैरपुर मीर असांजी जेको आहे सो हिकु आहे। अच्छा, उन खां पोइ छा थियो जो 1963 में इन खे जेको आहे सो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां 1963 में इन खे जेको आहे सो टेक्निकल इंस्टीट्यूट एस्टेब्लिश कयो वियो, जेको GPI जंहिंखे चइबो आहे, गवर्नमेंट पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट, जंहिंमें सिविल, इलेक्ट्रिकल ऐं मैकेनिकल जा 3 शोबा क़ाइमु कया। अच्छा, जेके GPI हूंदा आहिनि उहे DAE जी डिग्री ॾींदा आहिनि, डिप्लोमा ऑफ एसोसिएट इंजीनियर। मैट्रिक खां पोइ 3 साल पढ़ाए त ॿार में हुनुर अचे, उहो या त वञी कंहिं इंडस्ट्रीअ में लॻे या पंहिंजो पाण बिज़नेस शुरू करे सघे, एंटरप्रेन्योर थी वञे। अच्छा, उन खां पोइ 1974 में जॾहिं पहिरियों दफ़ो असांजी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत आई त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पूरे पाकिस्तान में 4 शहरनि में
GCTs कायम कयो। सही। GCT मीन्स गवर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी, सही सही जाथे अंडर ग्रेजुएट डिग्री ॾिनी वेंदी हुई बीटेक जी। अच्छा ऐं अलहमदुलिल्लाह असांजो ख़ैरपुर उन मां हिकु वाह वाह जाथे GCT एस्टेब्लिश थियो 1974 सही में। सही सही अच्छा अॻे वक़्त खां वठी जेको उन वक़्त खां वठी हाणे उन खां पोइ जेके उहे असांजा डिप्लोमा होल्डर्स, जेके उहे असांजा बीटेक होल्डर्स हाणे मुख़्तलिफ़ शहरनि में, मां तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल ॾींदो वञा त UET यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी लाहौर, सही हाणे उहो यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी लाहौर जेको हिकिड़ो पाकिस्तान जी वन ऑफ द बेस्ट यूनिवर्सिटी सही, आहे, सही। उन में सिविल इंजीनियरिंग जो जेको डीन आहे उहो असांजो डिप्लोमा होल्डर आहे, पोइ वरी हुन इंजीनियरिंग कई ऐं हींअर UET लाहौर में डीन आहे ऐं हाईएस्ट पोज़ीशन ते आहे। वाह, 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 वाह। ठीकु आहे साईं। अहिड़े नमूने सां असांजा जेके ॿार मुख़्तलिफ़ शोबनि में निकिता उहे काफ़ी डिपार्टमेंट्स में वॾियुनि वॾियुनि पोस्टुनि ते पहुता। माशाल्लाह। अच्छा उन खां पोइ मसइलो छा थियो जो यूनाइटेड नेशन जी साईं जी हिकिड़ी सब्सिडरी तव्हां ॿुधी हूंदी, हिकिड़ा त 6 उन जा ऑर्गन्स आहिनि। जी जी ठीकु आहे, जी। जंहिंमें तव्हांजो जेको आहे सो सिक्योरिटी काउंसिल आहे, जनरल असेंबली आहे, ट्रस्टीशिप काउंसिल आहे, सेक्रेटेरिएट आहे, सही। इकोनॉमिक एंड सोशल काउंसिल आहे, इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे। सही, सही। अहिड़े नमूने सां उन्हनि जा वरी सब्सिडरीज़ आहिनि हिकिड़ा ॿिया लाॻापियल इदारा, जी, जीअं यूनिसेफ आहे, यूनेस्को तव्हां ॿुधा हूंदा, सही, सही। त ILO आहे हुनजी इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइज़ेशन। उन्हनि हिते 2 कम कया, हिकिड़ी फिज़िबिलिटी स्टडी कयूं, ॿी नीड असेसमेंट कयूं। सही। त असां वटि पाकिस्तान में सुठा इंजीनियर त पैदा थिया, उहो जेका मैडम आख़ून क्वेश्चन कयो जी, जी। उनखे हिन सां मां लिंक कंदो अचां। अच्छा, अच्छा। असां वटि सुठा इंजीनियर्स आहिनि, सही सुठा असां वटि डॉक्टर्स आहिनि, सही। पर सुठा टेक्नोलॉजिस्ट पैदा न थी सघिया आहिनि। अच्छा। उन जो रीज़न छा आहे? हा। छाजे करे असांजी टेक्निकल एजुकेशन में उणाई आहे, सही, पोइते आहे? सही। अच्छा उन खां पोइ हो दे कम अक्रॉस विद फ्यू फाइंडिंग्स। सही, सही। अच्छा उहे फाइंडिंग्स कहिड़ियूं त हिकिड़ो त इहो आहे त असां वटि PEC पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल सही। ऐं अलहमदुलिल्लाह तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो वञा त बाय प्रोफेशन मां बि हिकिड़ो इंजीनियर अच्छा, आहियां अच्छा। ऐं 2 दफ़ा मां इलेक्शन खटी पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जी गवर्निंग बॉडी जो वाह। इलेक्टेड मेंबर रहियो वाह, आहियां, वाह, कंप्यूटर सिंध कंप्यूटर एसी। अच्छा माशाल्लाह। ॿियो PMC जेको PMDC पहिरियां सही सही। पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल, सही 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 इन्हनि जा एक्ट ठहियल आहिनि, इन्हनि खे पैटर्नेज मिलियल आहे फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां सही, सही। ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जे सही, तरफ़ां। सही। त जेको मिसाल तव्हां इंजीनियरिंग डिग्री कई त हाणे सभिनी ते आहे त भई इंजीनियर लाइसेंस ॾियनि, उनखे रखिणो आहे, कंपनीज़ खे रखिणो आहे, इंजीनियर ऐं डॉक्टर्स जी मथां पैटर्नेज आहे, सही। उहे खपी बि वञनि था गवर्नमेंट जॉब्स ते बि प्राइवेट जॉब्स ते। सही सही ठीकु आहे। अच्छा अहिड़े नमूने सां हिननि इहो चयो त भई हिकिड़ो त असां वटि जेके UETs आहिनि, हा UETs ठाहियूं यूनिवर्सिटीज़ ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी। सही सही हाणे उन में इंजीनियरिंग जा कोर्सेस बि कराया था वञनि, टेक्नोलॉजी जा बि कोर्सेस कराया था सही, वञनि, सही। पर हाणे उन में मसइलो इहो आहे त इंजीनियर इज़ देयर डियर चाइल्ड। सही त इंजीनियर ते तमामु घणी तवजा बि आहे, छाकाणि जो मथां PEC आहे। हा टेक्नोलॉजिस्ट वर ट्रीटेड, सॉरी टू से इट्स अ फैक्ट, लाइक स्टेप चिल्ड्रन। सही सही त उन करे टेक्नोलॉजी जी एतिरी सम्झो त परघोर बि न लधी वई, उन जे मथां जेको आहे शफ़क़त वारो हथ बि न रखियो हुयो। सही। वरी असांजो जेके GCTs आहिनि गवर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नोलॉजीज़, उन्हनि में कुझु अहिड़ियूं जिथे क्वालिटी एजुकेशन न ॾिनी वई। साईं ॾिसो हींअर जेको दौर इदारा आहे, हुया पर क्वालिटी न हुई। हींअर जेको दौर आहे उहो इहो आहे त तव्हांखे एजुकेशन तमामु घणी मिलंदी, सही। ऐं जेका शइ तव्हांखे मुमताज़ करे थी, डिफरेंशिएट थी करे, डिस्टिंग्विश थी करे, उहा क्वालिटी एजुकेशन सही, आहे। सही। त तव्हांखे अहिड़ी एजुकेशन हुजे जो तव्हां मुआशिरे में पंहिंजो पाण खे सेल करे सघो, सही, सही। तव्हां मुआशिरे में हिकिड़ा सुठा ऐं कामयाब फर्द थी सघो। सही, सही। उहो तॾहिं थी थो सघे जॾहिं तव्हांजी एजुकेशन ॿियनि खां बहितर हुजे, वाह, वाह। तव्हांखे उहा ॾाढी शइ सही। ईंदी हुजे जंहिंजी मार्केट में नीड हुजे, सही, जंहिंजी सही। ज़रूरत आहे। अच्छा अहिड़े नमूने सां ॿी इहा ॻाल्हि थी, पोइ हिननि इहो चयो त भई छाकाणि जो उहे त तवजा न, ॿियो सॉरी टू से असां वटि कुझु अहिड़ियूं यूनिवर्सिटीज़ हुयूं जेके पाकिस्तान में ठहियूं जिन खे HEC ब्लैकलिस्ट करे छॾियो। अच्छा प्रेस्टन आहे हा साईं तव्हांजी उन वक़्तु, ऐं तव्हांजी जेको अल ख़ैर यूनिवर्सिटी आहे, सही। उन यूनिवर्सिटियुनि में सही छाकाणि जो एजुकेशन न ॾिनी वञी त हायर एजुकेशन कमीशन उनखे बैन करे छॾियो। सही अच्छा त हाणे टेक्नोलॉजी जी एजुकेशन वरी बि उन्हनि सां ईअं ट्रीट कयो ॼण यतीम ॿार हूंदा आहिनि हा जी। हा पोइ उन करे ILO कम अप विथ अ सोल्यूशन दैट वी हैव टू हैव यूनिवर्सिटीज़ ऑफ टेक्नोलॉजी जेके एक्सक्लूसिवली टेक्नोलॉजीअ सां मुंसलिक हुजनि ऐं उन ते टेक्नोलॉजी एजुकेशन ते फोकस कयो वञे। सही, सही। ऐं अलहमदुलिल्लाह उन इनिशिएटिव तहत पूरे पाकिस्तान में हिन वक़्तु 5 यूनिवर्सिटीज़ ठाहियूं हुयूं, सही सही जंहिंमां हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे नौशहरा KPK में, सही जेका यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी, सही ॿी असांजी यूनिवर्सिटी ठही, सही, सही। ऐं जेका दी बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी एंड स्किल डेवलपमेंट, सही, सही। टी यूनिवर्सिटी इहा 2016 में ठही। जी सही
2016 में ठही ऐं आई एम थैंकफुल टू सिंध गवर्नमेंट एंड आई एम थैंकफुल टू द चीफ मिनिस्टर साईं कायम अली शाह जिन जूं एक्स्ट्रा एफर्ट्स वठी हिन यूनिवर्सिटीअ खे अमली जामो पहिरायो। सही वाह वाह। अच्छा उन खां पोइ टीं आहे पंजाब तियानजिन यूनिवर्सिटी। तियानजिन चाइना जो शहर आहे, चाइना ऐं पाकिस्तान जे इलाक़े सां लाहौर में ठाही हुई। चौथी आर्मी वारनि ठाही आहे रावलपिंडीअ में रवात में न्यूटेक नेशनल यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी एंड स्किल डेवलपमेंट। ऐं पंजी आहे NSU जेका इस्लामाबाद में ठाही वई या नेशनल स्किल यूनिवर्सिटी। इहे 5 यूनिवर्सिटियूं ठाही वयूं। हाणे असांजी यूनिवर्सिटी जेका ठही वई त उन में पोइ असांजा वरी हिकिड़ा इंटरनेशनल अकार्ड्स हूंदा आहिनि। अच्छा उहो तव्हां चओ त तव्हांखे हाणे ॿुधायां, चओ त कुझु ब्रेक खां पोइ ॿुधायां, तमामु इम्पोर्टेंट जी जी इंटरनेशनल अकार्ड्स आहिनि। तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ आहे, मां सभिनी पंहिंजनि भाइरनि खे जेके ॿुधनि था यंगस्टर्स आहिनि जेके मुंहिंजो पैगाम ॿुधनि था उन्हनि खे बि इहा रिक्वेस्ट कंदुमि त उहे एंटर कनि, इहे लफ़्ज़ ज़हन में रखी छॾनि IEA इंटरनेशनल इंजीनियरिंग अलायंस। जेकॾहिं तव्हां IEA एंटर कंदव न त तव्हांजे साम्हूं अकार्ड्स अची वेंदा त दुनिया में 3 क़िस्मनि जा माण्हू इंजीनियरिंग प्रैक्टिस जेके आहिनि से कनि पिया। हिकिड़ा उहे जेके प्योर इंजीनियर्स आहिनि, ॿिया उहे जेके इंजीनियरिंग टेक्नोलॉजिस्ट आहिनि, टिया उहे जेके इंजीनियरिंग टेक्नीशियंस आहिनि। हाणे इहे टई इंजीनियरनि जी मुख़्तलिफ़ जेके आहिनि से ब्रांचिस में कमु कनि था ऐं टई मुख़्तलिफ़ नमूने सां इंजीनियरिंग प्रोफेशन सां लाॻापियल आहिनि। 3 क़िस्म थी विया। हाणे जेके इंजीनियर्स आहिनि उन लाइ वाशिंगटन अकार्ड आहे। असां बि इंजीनियर आहियूं, मुंहिंजी मेरान यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन आहे कंप्यूटर सिस्टम्स इंजीनियरिंग में। हाणे इंजीनियर छा आहे? इंजीनियर 30% थ्योरी पढ़ंदो आहे और 30% प्रैक्टिकल पढ़ंदो आहे, 70% थ्योरी पढ़ंदो आहे। इंजीनियर होशियार हूंदो आहे डिज़ाइन में, मॉडलिंग में, तव्हांजो लेआउट करणु, कॉग्निटिव स्किल्स जेके तव्हांजे दिमाग़ स्किल आहे, मैथमेटिकली स्ट्रॉन्ग हूंदो, कॉन्सेप्चुअली स्ट्रॉन्ग हूंदो। असांखे तव्हां बीहारींदो, कलाक लेक्चर ॾेई वेंदासीं, सभु ताड़ियूं वेंदा, वाह 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 मज़ो अची वियो। आइडियाज़ ई सही। ॿियो उहो हूंदो आहे जेको इन जी प्रैक्टिकल साइड खे इम्प्लीमेंट कंदो आहे। ठीकु आहे न? उन सोच खे अमली जामो पाराए। हा, उनखे अमली जामो पाराए। उहो आहे इंजीनियरिंग टेक्नोलॉजिस्ट, जंहिं लाइ असां वटि आहे अलाह साईं तव्हांखे नेकी ॾे जेको आहे सिडनी अकार्ड। सिडनी ऑस्ट्रेलिया जो हिकिड़ो वॾो शहर आहे। सिडनी में उहो अकार्ड साइन थियो। अच्छा सिडनी अकार्ड में उनखे लफ़्ज़ कहिड़ो थो वञे? इंजीनियरिंग टेक्नोलॉजिस्ट। उहो सिर्फ़ु टेक्नोलॉजिस्ट न आहे, इंजीनियरिंग टेक्नोलॉजिस्ट आहे। अच्छा इंजीनियरिंग टेक्नोलॉजिस्ट छा थो करे? उनखे साइकोमोटर स्किल्स वधी। हाणे इहो साइकोमोटर कॉग्निटिव अफेक्टिव इहे छा आहिनि? ब्लूम टेक्सोनॉमी आहे अॼुकल्ह। जीअं असांखे कंहिं बि एजुकेशन जे मयार खे सम्झण लाइ उन्हनि खे डिफरेंशिएट करण लाइ ब्लूम टेक्सोनॉमी असां 2 क़िस्म थी विया इंजीनियरिंग जा। हा, ॿियो थी वियो इंजीनियरिंग टेक्नोलॉजी। थोरो ॿुधाईंदो वञा त इंजीनियरिंग टेक्नोलॉजिस्ट 70% प्रैक्टिकल पढ़ंदो आहे, 30% जेको आहे उहो थ्योरी थो पढ़े, माना रिवर्स। इंजीनियरिंग टेक्नोलॉजिस्ट भली मैथमेटिकली इंजीनियर जहिड़ो होशियार न हुजे पर साइकोमोटर स्किल्स में एक्सपर्ट हूंदो। हाणे तव्हां मूंखे चवंदो लेक्चर ॾियो, मां त ज़बरदस्त लेक्चर ॾेई ईंदो, पर तव्हां चवंदो जनरेटर ख़राब आहे, शाह साहब हिनखे ठाहे त ॾेखारियो। हाणे मां वेंदुमि, मुंहिंजा हथ ॾकंदा, परेशान थींदुमि, वञी पोइ जनरेटर जो कोशिशि करे पुर्ज़ो खोलींदुमि, न त चवंदुमि अदा टेक्नीशियन तूं खोल। इंजीनियरिंग टेक्नोलॉजिस्ट प्रैक्टिकल कम में एक्सपर्ट हूंदो आहे। अॼुकल्ह जी दौर जी ज़रूरत प्रैक्टिकल कम। सही इन ते पाण कचहरी कयूं था। टियों मां ॿुधाईंदुमि, टियों क़िस्म साई जंहिंमें तव्हां ख़ुशि नड़ी साई वठूं था। अॼु मां सफ़ा न ॻाल्हाईंदुसि, तव्हांखे बाक़ाइदा भरपूर मौक़ो था ॾियूं, मां रुॻो साई वठंदुमि। नड़ी साई था वठूं नाज़ीम, तव्हां सां गॾु रहिजो। ॾाढी कम जी कचहरी आहे, सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे बि तमामु घणो इल्मु मिले थो, मूंखे बि तमामु घणी ॼाण मिले थी। नड़ी साई वठी मोटी अचूं था, तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध। डॉक्टर मदद अली शाह साहिब प्रोफेसर असां सां गॾु आहे ऐं पाण वाइस चांसलर आहिनि बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी ख़ैरपुर जा। ॾाढी सुठी कचहरी हुननि सां थिए पई। डॉक्टर साहिबु चांहि बि पीए थो साईं, चांहि सां गॾु जेकॾहिं कलाम तव्हांखे ॿुधायूं त मज़ो ॿीणो थींदो न साईं, पोइ था कचहरी कयूं। छा ख़्यालु आहे तव्हां? मुरम साईं खे गुज़ारिश था कयूं, साईं कलाम को सुठो ॿुधायो असांखे। मज़े जी ॻाल्हि की हक़ीक़त इहा आहे त साईं जी कचहरी में वरी तमामु नॉलेज मिले पई। तव्हांजी दिलि चवंदी हूंदी कलाम न ॻायो, पर असां चऊं था तव्हां ॻायो। न मां न चाहींदुसि, मुंहिंजी दिलि चए थी मां ॻायां। वाह वाह कयो साईं, वाह वाह कयो। ज़रूरु। ख्वाजा की मैं दीवानी, मैं लजपाला दे लड़ लगिया, मेरे तू
गम परे रहंदे। शाह साहब अल्लाह वारनि जी सोबत ऐं वलीउल्लाह जेके आहिनि पोइ उन्हनि जे जेको बि पोयां आहे उनजी निस्बत सां ई काफ़ी आहे। मैं लजपाला दे लड़े लगियां मेरे तो गम परे रहंदे। मैं लजपाला दे लड़े लगियां मेरे तो गम परे रहंदे। मेरी आसां उम्मीदां दे मेरी आसां उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे। मैं लजपाला दे लड़े लड़ियां मेरे तो गम परे रहंदे। मैं लजपाला दे लड़े लगियां मेरे तो गम परे रहंदे। मेरी आसां उम्मीदां दे मेरी आसां उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे। कदे भी लोड़ नहीं पैंदी मैनू दर दर तू मंगणे दी। कदे भी लोड़ नहीं पैंदी मैनू दर दर तू मंगणे दी। मैं लजपाला दी मंगड़ियां मैं लजपाला दी मंगड़ियां मेरे पल्ले भरे रहंदे। मैं लजपाला दी मंगड़ियां मैं लजपाला दी मंगड़ियां मेरे पल्ले भरे रहंदे। मैं लजपाला दे लड़े लगियां मेरे तू गम परे रहंदे। मेरी आसां उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे। मैं लजपाला दे लड़े लगियां मेरे तो गम परे रहंदे। जावन जिन्ना ते मुर्शिद रुस जावन ओ जी दे जी मरे रहंदे जिन्ना ते मुर्शिद रुस जावन ओ जी दे जी मरी जांदे मैं लज
लजपाला दे लड़ लगियां मेरे तू गम परे रह दे मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तू गम परे रह दे मेरी आसा उम्मीदां दे मेरी आसा उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तू गम परे रहंदे मेरे तू गम परे रहंदे मेरे तू गम परे वाह साईं मरम साईं वाह वाह मज़ो अची वियो ऐं करार मिली वियो कलाम अहिड़ो सुबुह सुबुह सां जेकॾहिं ॿुधण लाइ मिले थो त पोइ अञा वधीक असांखे बि फ़रत मिले थी राहत मिले थी सो शाह साहिबु पाण पंहिंजी कचहरी कंटिन्यू कयूं हाणे इंजीनियरिंग जा ॿ क़िस्म ॿुधायो 3 क़िस्म ते वियासीं टियों क़िस्म आहे असां वटि जंहिंजे लाइ असां वटि डबलिन अकॉर्ड आहे डबलिन इज़ द कैपिटल ऑफ रिपब्लिक ऑफ आयरलैंड ॿ आयरलैंड आहिनि न हिकिड़ो यूके सां गॾु आहे जंहिंजो कैपिटल बेलफास्ट आहे ॿियो डबलिन अच्छा इंजीनियरिंग टेक्नीशियन उनखे सॼो थो वञे अच्छा इंजीनियरिंग टेक्नीशियन केरु आहे उहो माण्हू इंजीनियरिंग टेक्नीशियन आहे जंहिंखे मेट्रिकुलेशन खां पोइ या त उहो डिप्लोमा करे थो डिप्लोमा ऑफ एसोसिएट इंजीनियर 3 सालनि जी डिग्री या वरी अॼुकल्ह HEC शुरू कयो आहे हिकिड़ो नओं कॉन्सेप्ट एसोसिएट डिग्रीअ जो जेको पुराणे तव्हांजे असांजे दौर में हूंदो BA BSc 14 सालनि जी FSc ऐं इंटरमीडिएट खां पोइ 2 साल BA 2 साल MA हाणे उनखे था चवनि एसोसिएट डिग्री उहा एसोसिएट डिग्री कनि था टेक्निकल एजुकेशन जेको असांजो माशाअल्लाह थैंक्स टू साईं निसार अहमद सिद्दीकी एंड सखर आहे बि असां बहितरीन नमूने सां इंट्रोड्यूस करायो आहे ख़ैरपुर नौशहरो फिरोज़ जेकबाबाद ऐं ॿियनि जेको आहे न सखर में ॿियनि पासनि में एसोसिएट डिग्री टेक्निकल एजुकेशन में जंहिंमें इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऐं कंप्यूटर असां 3 जेको आहे सो शोबनि में महारत ॾियूं था अच्छा हाणे इहो जेको इंजीनियरिंग टेक्नीशियन आहे इहो सपोर्ट करे थो जेको कमु आहे जेको आहे साइकोमोटर स्किल जो मेन कमु आहे न माना जेको आहे पुर्ज़ा टाइट करणु गाॾी ख़राबु थी वई त तव्हांखे गाॾी ठाहे ॾिनई ॿुधो कपिड़ा आहिनि त तव्हांखे कपिड़ा ठाहे ॾिनई असां वटि ख़ैरपुर ॾिसो मर्कज़ रहियो आहे हैंडलूमिंग तव्हां ॿुधो हूंदो बनारसी मार्केट तव्हां पाण ख़ैरपुर जा आहियो असांजो मशहूरु आहे ऐं उन खां पोइ खजीअ जो आहे इहो तमामु इम्पोर्टेंट आहे असां वटि त फूड पैकेजिंग ऐं फूड प्रोसेसिंग हाणे इहो असां शुरू कयूं पिया हाणे उते असां वटि हिन जे भरिसां ख़ैरपुर जे भरिसां नंढड़ो हिकिड़ो शहर आहे तव्हां ॿुधो हूंदो ठेड़ी उते ठेड़ीअ में बबरले जा शाह साहब आहिनि जी उन्हनि हिकिड़ो जेको आहे न कंपनी ठाही आहे जिन सां गॾु माना जेके डेट्स जी प्रोसेसिंग कनि था पर उहा प्रोसेसिंग असां वटि सही नमूने सां थिए न पई त उन में जेकॾहिं एजुकेशन जो या टेक्निकल टच ईंदो त प्रॉपरली थींदी असांजो एक्सपोर्ट आहे मार्केट आहे असांजो असां वटि उहो चवंदा आहिनि न त किथे खजी थींदी आहे त हिकिड़ो त पूरी दुनिया में असां वटि पाकिस्तान में हिकिड़ो डेरा इस्माइल खान में ढकी ॿियो असांजी ख़ैरपुर खजीअ में नंबर 1 आहे अच्छा हाणे इहो जेको खजीअ जो मार्केट आहे इन जी प्रॉपर जे प्रोसेसिंग थिए त असांजी जेका असील आहे करबलाई आहे इहे वर्ल्ड वाइड इहे असां ब्रांड सेल करे था सघूं हाणे हींअर तव्हां को सऊदी अरब ईंदो न त उतां सुकरी आणींदो अजवा आणींदो हाणे अजवा खे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां निस्बत आहे उन करे पर हे असांखे जेकॾहिं इन ते असां थोरी महिनत कयूं त उन खां पोइ इन जो फ़ाइदो इहो पवंदो त इहो हिकिड़े नमूने सां इकोनॉमिक रेवोल्यूशन आणींदो ऐं उन सां गॾोगॾु हींअर असांजे ख़ैरपुर जे असांजे हिन सां यूनिवर्सिटीअ सां गॾु स्पेशल ख़ैरपुर इकोनॉमिक ज़ोन बि एस्टेब्लिश उन्हनि सां बि असां MOU प्लीज़ अॻिते वरी वधूं था माशाअल्लाह तव्हां आहियो त कॉल्स बि अचनि पियूं साईं अखियुनि सो हाणे राफ़ियो मेमून साहिबु इंगोचा खां असां सां ॻाल्हाइणु चाहे थो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर खुश आहियो ख़ैरात बिल्कुलु बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो साईं कीअं आहियो ख़ुशि आहियो अल्लाह पाक दया सां सर ठीकु ठाक साईं मोहम्मद अली शाह खे सलाम साईं अस्सलाम वालेकुम राफ़िल साहब खुश आहियो साईं ख़ैरात ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे प्रोग्राम ॾिसी करे अल्हम्दुलिल्लाह असांजी IBS जा बि तव्हां हीरोज़ रहिया आहियो ऐं हाणे त वरी अलाह साईं तव्हां वञा तरक़ी जो ख़ैरपुर जा VC बि थिया आहियो तव्हांजा ख़ादिम आहियो साईं ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे वाह वाह कुझु पुछणु चाहींदो साईं जी सर बिल्कुलु असां सुठी अवेयरनेस थी मिले मां त सुबुह खां वठी तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो पर साईं आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो तव्हां ब्रेक वरिती मां त चवां थो ब्रेक बि न वठो इहा ॻाल्हि ॿुधो साईं जी गुफ़्तगू एॾी सुठी आहे जो असां चऊं था त पंहिंजा प्रोग्राम जेकी बि आहिनि इन खां पोइ पेंडिंग में जेके आहिनि उहे बि सभु छॾे ॾियूं हाली
बिल्कुल बिल्कुल असां पगार ते खुद मां भी इंजीनियर आहियां दाऊद मां पास आउट आहियां पर हैकिंग कर हेड़ी अवेयरनेस जे करे घर वेठे मिली छा खपे अच्छा वाह 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 अल्लाह से खुश कंदो साईं तव्हांखे अल्लाह से खुश कंदो आबाद महिरबानी साईं लख थोरा साईं जी साईं हाँ साईं पोइ इन में असां वटि छा थियो जो हीअ असांजी यूनिवर्सिटी 2016 में जेको असांजो एक्ट पास थियो आई एम थैंकफुल टू सिंध गवर्नमेंट त जेको आहे सो सिंध गवर्नमेंट एफर्ट्स वठी इहा यूनिवर्सिटी स्टैब्लिश कई असांजो साईं 2 बिलियन जो प्रोजेक्ट हो जेको शेयर्ड आहे बिटवीन गवर्नमेंट ऑफ सिंध GOS ऐं फेडरल गवर्नमेंट HEC इस्लामाबाद ऐं इहा तमामु वॾी जिदोजहदी ऐं अल्हम्दुलिल्लाह उते वञी असां डिफेंड कयोसीं पंहिंजे प्रोजेक्ट खे आई एम ऑल्सो थैंकफुल टू माई फ्रेंड्स जेके उन में असांजा साथारी हुआ मूंखां अॻु में जेको प्रिंसिपल हुते मीर सजाद हुसैन टालपुर उहो अदा सोबोदेरे जो आहे ॿियो साईं हुसैन बश मरी साहिब जंहिं UK मां साॻी यूनिवर्सिटी मां डॉक्टरेट कई जंहिंमां मां कई इमदाद सियाल साहब इहे असांजी टीम जा मेन मेंबर जेको असां वटि प्रोजेक्ट डायरेक्टर सभिनी जे साथ सां हिकिड़ो टीम असां हिकिड़ी सुठी स्टैब्लिश कईसीं ऐं असां वञी इहो पंहिंजो प्रोजेक्ट विन कयो जेको 2 बिलियन जो प्रोजेक्ट ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर असां उन सां गॾोगॾु वॾो में वॾो असां वटि चैलेंज हो त यूनिवर्सिटी जेको आहे सो टेक्निकल कॉलेज नंढो आहे छाकाणि 2 अदारा अपग्रेड थी यूनिवर्सिटी थिया न हिकिड़ो GCT गवर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी ख़ैरपुर ॿियो PTT आहे पेट्रोलियम टेक्निकल ट्रेनिंग इंस्टीट्यूट ऐं आई एम ऑल्सो थैंकफुल टू सिंध टेवटा छाकाणि जो सिंध टेवटा असांजी वॾी मदद कई त हिन हिकिड़ी टेक्निकल यूनिवर्सिटी ठाही वञे ऐं उन खां पोइ हाणे जेका गवर्नमेंट आहे असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी गवर्नमेंट मुंहिंजे ख़्याल में ॾाढी नाइंसाफ़ी थींदी जो मां उन जी तारीफ़ न कयां ख़ासि तौर ते चीफ मिनिस्टर साईं मुराद अली शाह साहब इन्हनि सभिनी जे काविशुनि सां हिन खे असांजे इहे प्रोजेक्ट असांजा सघारा थिया ऐं फेडरल गवर्नमेंट जी बि असांखे सपोर्ट हुई उन खां पोइ असां इहा ॻाल्हि कईसीं जो साम्हूं यूनिवर्सिटीअ जे असां 28 एकड़ एग्रीकल्चरल लैंड वरितीसीं उहा असांजो जेको आहे सो हाणे असां वटि कुल 60 एकड़ ज़मीन आहे 32 एकड़ ऐं 28 एकड़ ऐं अल्हम्दुलिल्लाह असां मां सभिनी दोस्तनि खे चवंदुमि त अची विज़िट कनि असांजी फर्स्ट फ्लोर ताईं बिल्डिंग पहुची चुकी आहे असां सां गॾु जेके ॿिया प्रोजेक्ट मंज़ूर थिया उनजी अञा एक्सकेवेशन ई न थी आहे त अल्हम्दुलिल्लाह सुठे नमूने सां हाणे असां वटि हींअर 4 डिपार्टमेंट आहिनि जंहिंमें असां BSc इंजीनियरिंग टेक्नोलॉजी ऑफर पिया कयूं इन डिग्रीअ जो नालो एज़ पर सिडनी अकार्ड BTech न आहे उनखे चेंज करे BSc इंजीनियरिंग टेक्नोलॉजी कयो वियो आहे त जीअं वर्ल्ड वाइड असांजो ग्रेजुएट ग्लोबल मार्केट में सेल थी सघे असुल मसइलो इहो आहे न हिकिड़ो त ग्लोबल मार्केट में सेल थिए ॿियो या त ऑन्टरप्रेन्योर थिए पाण पंहिंजो बिज़नेस एस्टेब्लिश करे ऐं बजाए इन जो जॉब सीकर थिए जॉब गिवर थिए ॿियनि माण्हुनि खे एम्प्लॉय करे ॿियनि लाइ लाभ वारो साबित थिए न साईं इहे ॿई कॉन्सेप्ट असां वटि ॿुधाए था वञे ऐं प्रैक्टिकल वर्क ते वधीक फोकस आहे हाणे असांखे उहो पुराणी भगल टुटल बिल्डिंग हिकिड़ी इनहेरिटेंस में मिली हाणे अल्हम्दुलिल्लाह सिंध गवर्नमेंट असांखे जेको आहे सपोर्ट पई करे त उनखे असां रिनोवेट कयूं ऐं नयूं बिल्डिंग्स जेके ठहनि पियूं फेडरल गवर्नमेंट HEC इस्लामाबाद जे सपोर्ट सां ठहनि पियूं ठीकु आहे अच्छा उन खां पोइ जेका ॿी ॻाल्हि आहे उहा हींअर अल्हम्दुलिल्लाह असां 5 नवां डिपार्टमेंट स्टैब्लिश करण वारा आहियूं जंहिंमें कुझु इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जा आहिनि कुझु मेडिकल टेक्नोलॉजी जा आहिनि जीअं तव्हां ॿुधो हूंदो त ECG EEG टेक्नीशियन्स आहिनि इन लाइ शॉर्ट कोर्सिस प्लस बायोटेक्नोलॉजी प्लस असां शुरू पिया कयूं आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड रोबोटिक्स इन में जेको आहे सो 4 सालनि जी टेक्नोलॉजी जी डिग्री इन खां अलावा ॿियो असांजो आहे तव्हांजो एनर्जी सिस्टम्स इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जेका अॼुकल्ह ॾिसो था बिजलीअ जो मसइलो आहे जिथे किथे ॿुधो पोइ असां वापडा खे KESC ते कावड़िया पिया आहियूं पर हाणे इन में ईअं थींदो जेकॾहिं असां विंड ऐं तव्हांजे सोलर जे ज़रिए इहा बिजली जेको आहे सो प्रोड्यूस कंदासीं त इहो आसानी सां खपत बि थी वेंदी ऐं उन खां पोइ इहा इकोनॉमिकली फ्रेंडली बि आहे ऐं उन लाइ मां थैंकफुल आहियां हींअर मिनिस्ट्री ऑफ क्लाइमेट चेंज जो असांजी सेक्रेटरी मैडम नाहिद शाह दुरानी शी वॉज काइंड इनफ त उन असां वटि हिकिड़ो थिक फॉरेस्ट स्टैब्लिश करायो आहे त उन करे असां त चऊं था जीअं यूनिवर्सिटी ग्रीन लॻे हींअर बि तव्हां ईंदव त जेके असांजा लिमिटेड रिसोर्सिस आहिनि उन पंहिंजे वसार वितार तव्हांखे यूनिवर्सिटी ॾिसंदव त तव्हांजी अखियुनि जी एक्सरसाइज़ थींदी तव्हांखे वणंदी प्लस असांजी यूनिवर्सिटी हिकु टिपिकल मेल यूनिवर्सिटी उन करे हींअर असां 10% सीट्स रिज़र्व कयूं आहिनि गर्ल्स लाइ माना गर्ल्स जेके ओपन मेरिट ते अचनि उहे त भली अचनि पर उन खां अलावा 10% एक्स्ट्रा सीट सो अल्हम्दुलिल्लाह असां वटि नियाणियुनि जो अचणु शुरू थी वियो आहे पर उन्हनि जो तइदाद घटि आहे त मां उन्हनि खे बि चवंदुमि त मेडिकल टेक्नोलॉजी में प्लस असां हिकिड़ी ॿी शुरू पिया कयूं हींअर डिपार्टमेंट जंहिंजो कॉन्सेप्ट नोट मां HEC इस्लामाबाद खे ॾिनो आहे गारमेंट्स एंड फैशन डिज़ाइन इहो गारमेंट्स एंड फैशन डिज़ाइन ते पाण ॻाल्हायूं था नंढी साई पहिरियां वठो थैंक यू हिकिड़ो ब्रेक वठूं था मोटी अचूं था जल्दी तव्हां असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था जेकी नौजवान ख़ासि तौर ते पंहिंजे फ्यूचर जे लाइ परेशान हूंदा आहिनि टेक्निकल जेकॾहिं एजुकेशन वठणु चाहिनि था त
त उन्हनि जे लाइ ॾाढो ज़बरदस्त जो सभु प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे। प्रोफेसर डॉक्टर मदद अली शाह साहिबु असां सां गॾु आहे, बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी ख़ैरपुर जो वाइस चांसलर, ऐं उते छा पियो थिए यूनिवर्सिटीज़ में, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे पाण अॼु डिस्कस करे ऐं तव्हां ताईं पहुचाईंदासीं त तव्हां उन यूनिवर्सिटी मां कीअं लाभ माणे सघो था। पाण ताईं आख़िर में ॻाल्हि छॾीसीं गारमेंट्स ऐं फैशन डिज़ाइनिंग ते, बिल्कुलु नओं सिलसिलो शुरू कयो आहे। इहो 5 डिपार्टमेंट्स जो मां कॉन्सेप्ट ॾिनो आहे HEC इस्लामाबाद खे, इंशाल्लाह जल्दी इहो प्रोजेक्ट मंज़ूर थींदो, जंहिंमां 2-3 डिपार्टमेंट में तव्हां ॿुधायां, एनर्जी सिस्टम्स इंजीनियरिंग, रोबोटिक्स एंड आर्टिफिशियल इंटेलिजेंस, टियों थी वियो बायोटेक्नोलॉजी, चौथों इहो गारमेंट्स एंड फैशन डिज़ाइनिंग। छाकाणि असां वटि जेको GPI फॉर विमेन आहे, गवर्नमेंट पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट स्टेप्टा जे अंडर में सखर में, उन में गारमेंट्स जो डिपार्टमेंट आहे, गारमेंट्स जो लैब बि ठहियल आहे, ऐं हूअ टेक्सटाइल यूनिवर्सिटी आहे फैसलाबाद। ऐं असां वटि बि कुझु टेक्सटाइल जा कोर्सिस थिया आहिनि। हाणे जेको आहे सो अलहमदुलिल्लाह असां वटि सखर में जेको यूनिवर्सिटी टाउन आहे, मुंहिंजे ख़्याल में उन जी बि तव्हां ख़बर हूंदी, त उन में बि 4-5 यूनिवर्सिटियूं ठहनि पियूं सखर में। Thanks to the government and thanks to those people who basically participate. उन में साईं ख़ुर्शीद शाहजन जी एफर्ट सां उते तव्हांजो सखर IBA जो नओं कैंपस आहे, तव्हांजो अलामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी जो नओं कैंपस आहे, अरोड़ यूनिवर्सिटी आहे, विमेन यूनिवर्सिटी ठाही वई आहे जेका सिंध जी पहिरीं गवर्नमेंट विमेन यूनिवर्सिटी आहे, ऐं उन खां पोइ बेगम नसरत भुट्टो साहिब नाले, ऐं पंजो जेको आहे सो इहा आर्ट्स एंड डिज़ाइन जी यूनिवर्सिटी जेको मां तव्हांखे ॿुधायो। हाणे हिकिड़ो जेको आहे सो उते आहे सेंटर ऑफ एक्सीलेंस फॉर टेक्निकल एजुकेशन बि प्रोपोज्ड आहे। असां वटि ख़ैरपुर में, तव्हांखे ख़बर हूंदी, ख़ैरपुर में पहिरियां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी तव्हां ॿुधी हूंदी, इन खां अलावा असांजी यूनिवर्सिटी ठही बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी एंड स्किल डेवलपमेंट, ॿिया बि असां वटि अदारा ख़ैरपुर में आहे। जेको एजुकेशन जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां पियो, मेडिकल कॉलेज आहे, साईं तव्हांजो IT कॉलेज आहे जेको निसार साहिबु एस्टेब्लिश कयो हुते, ऐं इन खां अलावा एग्रीकल्चर इंजीनियरिंग कॉलेज आहे, IBA कम्युनिटी कॉलेज आहे, एग्ज़ैक्टली, त अहिड़े नमूने सां इहे अदारा ठहिया। अच्छा, हाणे असांजी पंहिंजी यूनिवर्सिटी जी तरफ़ अचूं त असांजी यूनिवर्सिटी जो नालो आहे द बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी एंड स्किल डेवलपमेंट। टेक्नोलॉजी साइड ते असां वटि 4 डिपार्टमेंट में अंडर ग्रेजुएट डिग्री ॾिनी वेंदी आहे, जेको मां तव्हांखे ॿुधायुमि, सिविल, इलेक्ट्रिकल, मैकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स। 5 नवां डिपार्टमेंट पेश कयूं, जंहिंमां 4 तव्हां मां ॿुधायुमि, हिकिड़ो रहिजी वियो, उहा माइक्रो इंडस्ट्रियल एग्री इंजीनियरिंग, जंहिंमें असां वटि ॾिसो न, असांजी बेसिकली असां वटि एग्रीकल्चरल कंट्री आहे। एग्रीकल्चर में असां वटि हे जेको बबलर आहे तव्हांजो, उन सां गॾोगॾु जेको ड्रिप इरिगेशन आहे, जंहिंजे करे असां वटि ॾिसो न, पंजाब में विहाड़ीअ में 65 एकड़ फुटी ॾिए थी, जेको आहे सो 65 मण जेको आहे सो 1 एकड़ में ॾिए थी, असां वटि 5 या 10 मण। त उन में इहे लेटेस्ट जेके हिते निज़ामणनि जा बाग ॿिया तव्हां ॿुधा हूंदा, जेके कुझु हिकु ज़िलनि में आहिनि, त इन खे असां था चऊं रेप्लिकेट कयूं जॾहिं सॼी सिंध साई थी वञे। छाकाणि हींअर हर टेक्नोलॉजी वई वेंदी, तव्हांजी एग्रीकल्चर जेको असांजो मेन क्रॉप आहे ऐं असांजो मेन जेको आहे स्ट्रेंथ जी पॉइंट आहे, उनखे असां फर्दर कयूं न, त उन करे इहो आहे। उन खां अलावा असांजो महिरबानी दोस्त आहे साईं मुख़्तियार शेख साहिबु, उन पल्प्स जी फैक्ट्री है यहाँ खैरपुर इकोनॉमिक जोन में, जंहिंमें तव्हांजी अलाह साईं तव्हांखे नेकी ॾे टमाटो आहे, जंहिंमें तव्हांजो मैंगो आहे, जंहिंमें तव्हांजो पीच आहे, एप्रिकॉट आहे, एप्पल आहे, इन्हनि खे ड्राई करे मार्केट में सेल कयो वेंदो। लाज़मी आहे उते केरु खपंदो, मज़दूर खपंदा। सी पैक में केरु कमु कंदो, जेके रोड ठहनि था, रस्ता ठहनि था, रेलवेज़ ठहंदियूं, या उन खां पोइ बिल्डिंग्स ठहंदियूं, इहे जेके रस्ता ठहंदा, नेविगेशनल वाटर, इन्हनि सभिनी में असांजो स्किल्ड लेबर कमु कंदो। पीपल आर सेलिंग देयर स्किल्स इन द मार्केट। हाणे उहो न आहे साईं मां जेको आहे 100 मां 99 माण्हू खयूं, 100 मां 99 खयूं पोछा, मुआशिरे में तव्हां कहिड़ा था कयो, माण्हू नौकिरी खणी था घुमनि, जेको आहे जंहिंजी हैसियत डिग्रियुनि जी का बि कान्हे सवाइ इट्स ओनली पीस ऑफ पेपर। पर जे क्वालिटी वारी एजुकेशन हूंदी त तव्हां पंहिंजा स्किल सेल कंदव, तव्हां मार्केट में न सिर्फ़ु इहो त जॉब वठंदव, पर जॉब ॾियण वारा थींदो जो पंहिंजी फैक्ट्री खोलियो था। ऐं ॾिसो अॼुकल्ह जेको असांजो पुराणो जेको सोच हूंदी न, त उहो असां वटि पोड़ियूं वॾड़ियूं पुछंदियूं, अबा ख़ानगी नौकिरी अथई या सरकारी अथई। सरकारी नौकिरी माना वॾी ॻाल्हि आहे, सरकारी नौकिरी सिर्फ़ु 5% बची आहे, 95% प्राइवेट सेक्टर आहे। ऐं पूरी दुनिया में तव्हां सभु किताब खणी ॾिसो त हे जेके बि असांजा आहिनि सर्विस प्रोवाइडर्स, इहे सभु प्राइवेट आहिनि, हुअण बि प्राइवेट घुर्जनि, हिन में कॉम्पिटिशन थिए। हाणे उन ते असां चवंदासीं गवर्नमेंट जी नौकिरी हुजे, घर वेठे मूंखे पघार मिले, हे त इहा सोच हाणे वॾे पैमाने ते तब्दील थी चुकी आहे। असांजे पेरेंट्स में बि इहा सोच अची चुकी आहे, जो पेरेंट्स ॿार जी पोइवारी कनि था, पुछनि था मुंहिंजो ॿारु केतिरो थो पढ़े, हिन में स्किल कहिड़ो आहे, ऐं उहे स्किल्स आहिनि जेके मुआशिरे में तब्दीली आणी। सही सही सही, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। एडमिशन जी छा सूरत हाल आहे हिते, इहो बि थोरो ॿुधायो, छो त 5 साल थी विया आहिनि। जी जी बिल्कुलु, एडमिशन साईं अल्हम्दुलिल्लाह असांजी जेका फर्स्ट बैच आहे, छाकाणि असां तेसिताईं एडमिशन न वरितीसीं जेसिताईं असांखे हायर एजुकेशन कमीशन
कमीशन जे तरफ़ां ग्रीन सिग्नल न मिले, न त असांजा शागिर्द रुलंदा वठंदा, हुनजी एक्रेडिटेशन न थींदी। असांजे काफ़ी अदारनि सां अहिड़ा कम थिया। असां इन लाइ मां आई वॉज वेरी कॉशियस, एक्सट्रीमली विजिलेंट। मां छा कयो जो मां HEC इस्लामाबाद ऐं असांजी काउंसिल आहे, जीअं इंजीनियरनि जी काउंसिल आहे, जीअं डॉक्टरनि जी काउंसिल आहे, असांजी टेक्नोलॉजी काउंसिल आहे, NTC नेशनल टेक्नोलॉजी काउंसिल, उन्हनि खे घुराए विज़िट कराए, जॾहिं उन खां ज़ीरो विज़िट ग्रीन सिग्नल जो सर्टिफिकेट वरितमि, पोइ मां इनटेक कयो। पहिरियां असां वटि BTech जा क्लास हलंदा, जेके कायदेवाम यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंसिस एंड टेक्नोलॉजी नवाबशाह सां एफिलिएटेड हुआ। हाणे अलाह साईं तव्हांखे नेकी ॾे, उहा जेका BSc इंजीनियरिंग टेक्नोलॉजी शुरू कई असां 2018 में शुरू कईसीं। हाणे असांजी सीनियर मोस्ट बैच 7वें सेमेस्टर जो एग्ज़ाम जेको आहे डिसंबर में ॾींदी ऐं आख़िरी सेमेस्टर में ईंदी, ऐं इनशाला मई में असांजी पहिरीं बैच जेका आहे उहा मार्केट में वेंदी। छाकाणि हे जेको असांजो कोर्स आहे न साईं, उन में जीअं इंजीनियर ऐं डॉक्टर 6 हफ़्तनि जी इंटर्नशिप कंदो आहे, पूरो सेमेस्टर हुनखे इंडस्ट्रीअ में गुज़ारणो आहे, त हुनखे ख़बर पए त इंडस्ट्रीअ में छा थो वहे वापरे, ऐं उन में उहो पंहिंजी जॉब हंटिंग कंदा। जो सुठो ॿार हूंदो इंडस्ट्री हुनखे छो छॾींदी? इंडस्ट्री वारनि खे त लेबर खपे, पर इंडस्ट्री चए थी असांखे स्किल्ड लेबर खपे, जंहिं ते असांखे पंहिंजी तरफ़ां इन्वेस्टमेंट न करणी पए, महिनत घणी न करणी पए। हाणे उहो ॿार पंहिंजे पाण प्लेस ठाहींदो, उहो पाण बि ऐं उन खां पोइ जेके ॿिया सुठा कैंडिडेट आहिनि उन लाइ बि रस्तो पैदा कंदो। त इहो असांजो कॉन्सेप्ट आहे। हाणे अल्हम्दुलिल्लाह असां वटि फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे 6 बसियूं ॾिनियूं वेंदियूं। जेतिरो परे मां दावा सां थो चवां, मुंहिंजी यूनिवर्सिटी जूं बसियूं जंहिं एरिया खे केटर कनि थियूं, का बि यूनिवर्सिटी, सखर IBA, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, मेरान यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, कंहिं बि यूनिवर्सिटी जूं बसियूं सिंध में एतिरो परे ऐं जेको आहे सो माण्हू डिस्टेंट खणी नथी अचे जेतिरी मुंहिंजी यूनिवर्सिटी जी बसियूं खणी थी अचे। हिकु बस मुंहिंजी वञे थी जेको आहे कंडियारे ते ऐं वीकेंड ते नौशहरे, ॿी बस मुंहिंजी वञे थी बिल्कुलु इंडिया जे बॉर्डर चूंडके खां ॿाहिरि खणी थी अचे, टीं बस वञे थी ठरी मीरवा, चौथीं बस पीरगोठ खां अहमदपुर इहो रिमोट एरिया कवर कंदी थी अचे, चौथीं बस पने आकिल मां अचे थी सखर सिटीअ मां ख़ैरपुर शहर खे। अल्हम्दुलिल्लाह जेके HEC इस्लामाबाद असांखे बसिस ॾिनियूं आहिनि, ऐं उन खां पोइ जेको कोस्टर आहे उहो असां सॼो एयर कंडीशन करायो आहे। हिते उन करे जो टीचर्स जा असांजा प्रोफेसर्स अचनि था, हाईएस्ट असांखे आहे, असांखे एम्बुलेंस आहे, मेडिकल फैसिलिटी ॿारनि खे ॾिनी, हॉस्टलियूं हींअर थोड़ियूं जेके आहिनि से पुअर कंडीशन में आहिनि, उन्हनि खे असां रिनोवेट करायो आहे। ऐं हींअर आई एम थैंकफुल टू सिंध गवर्नमेंट अगेन, त सिंध गवर्नमेंट असांजो हींअर हिन में ADPA में प्रोजेक्ट रखियो आहे, जंहिंमें असांजो गर्ल्स हॉस्टल आहे, जंहिंमें असांजी बॉयज़ हॉस्टल आहे, ऐं उन सां गॾोगॾु असां वटि गेस्ट हाउस बि आहे, त असां वटि जेके महिमान मड़ा अचनि उनखे असां रहायूं बि, ऐं उन सां गॾु जेके असांजूं बॉडीज़ आहिनि उहे सभु कंप्लीट आहिनि। सिंडिकेट आहे, सेनेट आहे, एकेडमिक काउंसिल आहे, फाइनेंस प्लानिंग कमेटी आहे, त उन जे ज़रिए जेके असांजूं स्टेचुटरी बॉडीज़ असां यूनिवर्सिटी इलेक्शन कंदा। छाकाणि जो साईं इन ते वरी मां तव्हां सां चओ त ॻाल्हायां त बेसिकली जेको वाइस चांसलर ईंदो आहे उन साम्हूं 3 वॾा टास्क हूंदा आहिनि। पहिरियों मोस्ट इंपॉर्टेंट आहे फाइनेंशियल टास्क, ॿियो आहे एडमिनिस्ट्रेटिव टास्क, टियों आहे एकेडमिक टास्क। इन्हनि टिनी ते मां तव्हांखे डिटेल में ॿुधाईंदुमि, पोइ ब्रेक वठो या ॿुधाइण शुरू करे। एकेडमिक टास्क ते पहिरियां एकेडमिक आहे, एकेडमिक मेन शइ आहे एकेडमिक एक्सीलेंस, त तव्हां जेका एजुकेशन प्रोवाइड कयो उहा क्वालिटी एजुकेशन प्रोवाइड कयो। त ॿार खे असां ईअं न चऊं जो हुनखे रटो हणायूं, उहो रटे ते हिकिड़ो मूंखे लतीफ़ो बि यादि अची वियो, चओ त उहो तव्हां शेयर कंदो। भले असांजो हिकिड़ो दोस्त आहे माशाल्लाह, हींअर त तमामु वॾी फर्म में हिकिड़ो CEO आहे। असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं यूनिवर्सिटी में त फर्स्ट सेमेस्टर मूंखे चई शाह साहिब मां क्वेश्चन यादि कयो आहे 5 पेजिस जो ॿुधो। मां चयो यार क्वेश्चन में कुझु लिखो, तव्हां फार्मूला वग़ैरह लिखो, बाक़ी त जेको आहे तव्हां चवंदा इहो 5 पेज तव्हांखे ॿुधणो पवंदो। हुनजी एॾी मेमरी शार्प हुई, 5 पेजिस जो फर मूंखे क्वेश्चन ॿुधायो, ऐं उन खां पोइ विच में हिकिड़ो दफ़ो चई दीज़ एलिमेंट्स आर वाटर लाइट। मां चयो वाटर लाइट जो छा मतिलबु आहे? पाण परेशान थियो, चई बाबा वाटर लाइट माना बिजली पाणी। पोइ जो मां गौर कयो त लाइट में हो असल में वाटर टाइट चवण पियो चाहे, टीए जी अड़ी ॼण विसरी वियो, यादि बि उहो ई करे छॾी। त हींअर उहो दौर आहे कोन, हींअर उहो दौर आहे कोन जो माण्हू रटो हणी इम्तिहान पास करे। हींअर उन माण्हू जी जेको अहमियत आहे जेको प्रैक्टिकली स्ट्रॉन्ग आहे ऐं जंहिंखे कमु करणु अचे थो, उहो ई माण्हू मुआशिरे में कामयाबु आहे, उहो ई माण्हू पंहिंजे लाइ अॻिते रस्तो ॻोल्हे थो जेको शार्प आहे। हींअर ॾिसो, हींअर हार्ड वर्क जो टाइम न आहे जेको अॻे पाण चवंदासीं साईं मां 16 कलाक पढ़ंदो आहियां रोज़। बाबा 16 कलाकनि जो फ़ाइदो छा थो निकिरे? स्मार्ट वर्क जो टाइम आहे। तव्हां 2 कलाक पढ़ो कॉन्संट्रेशन सां, उहो 10 कलाकनि जे आम पढ़ण खां बहितर थींदो। मतिलब जी ॻाल्हि, फुल तवज्जो सां पढ़ो, ऐं उहा शइ तव्हांजे मथे में अख़ज़ थींदी, उहा ॿियनि सां डिस्कस कयो, कॉन्सेप्ट्स क्लियर थींदा, ऐं उन खां पोइ प्रैक्टिकल इम्प्लीमेंट। इहो एकेडमिकली तव्हांखे जेकॾहिं क्वालिटी एजुकेशन ॾिनी वई, हींअर अल्हम्दुलिल्लाह ख़ैरपुर जहिड़े रिमोट प्लेस में मूं वटि 7 PhD डॉक्टर आहिनि। सिलेक्शन बोर्ड हींअर आहे जंहिंमें असां वटि
8 ॿिया PhDs उन्हनि अप्लाई कयो आहे ऐं इनशाला उन मां कॉम्पिटेंट माण्हू असां खणंदासीं ऐं उन सां गॾोगॾु ॿिया जेके असां वटि हींअर असां वटि साईं ड्रोन जो तजुर्बो थियो आहे हींअर मां वेबसाइट ते पंहिंजे ते रखियो आहे ऐं उहो असांजे ॿारनि ड्रोन ठाहियो आहे जेको माना बाक़ाइदे जी न क्वाडकॉप्टर हूंदो आहे हेलीकॉप्टर टाइप ते वञी जेके अॼुकल्ह शादियुनि में बि ड्रोन तव्हां ॾिसो था उहो असांजे ॿारनि पाण ठाहियो आहे त अहिड़े नमूने सां ई नंढा नंढा प्रोजेक्ट असां उनखे फर्स्ट सेमेस्टर खां वठी था कयूं त हुननि जी मेंटेलिटी जेका हुन अधी सुवाल कयो न आख़ून त ॿार खे कहिड़े नमूने सां कहिड़े पासे राग़िब कजे हिकिड़े ई ॿार जी मेंटेलिटी आहे लॉयर थियण जी उनखे जे असां ज़ोरीअ चवंदासीं त भाउ तूं लॉयर न थी तूं फ़ौजी थी त उहो कहिड़े क़िस्म जो फ़ौजी थी हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजी आहे त भई मां कंट्रीअ लाइ फाइट कयां मां आर्मी में कयां मां जेको आहे एयरफोर्स में वञा उनखे असां जेको आहे सो करे छॾियोसीं डॉक्टर उहो छा कंदो अहिड़े नमूने सां इन ॿारनि ते शुरूआत में तवजह ॾिनी वञे सही पासे वञे ऐं ॿी मोस्ट इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे फाइनेंस त यूनिवर्सिटी जा फाइनेंस तव्हां केतिरा कंट्रोल था कयो ऐं फाइनेंस में अल्हम्दुलिल्लाह हींअर मां 5 सालनि जा अकाउंट्स ठहिराए छॾिया आहिनि ऐं उन्हनि जी मां ऑडिट कराए छॾी आहे प्लस AG सिंध खां उन्हनि जी ऑडिट थी वई आहे त इहे सभु असां जूं हिकिड़ियूं अहिड़ियूं कावशूं आहिनि जेके शायदि हींअर घटि यूनिवर्सिटीज़ में थियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सभु अकाउंट्स असां PLS ते शिफ्ट कया आहिनि ऐं उन्हनि सभिनी सां जेको बि कानूनी जेके तक़ाज़ा आहिनि उहे पूरियूं था कयूं त यूनिवर्सिटी जा फाइनेंस कंट्रोल में रहे हींअर काफ़ी यूनिवर्सिटियुनि खे फाइनेंशियल प्रॉब्लम इन करे थी वियो आहे जो ओवर एम्प्लॉयमेंट थी वई आहे माण्हूअ जी ज़रूरत न आहे ऐं एक्स्ट्रा माण्हू अची विया उनजे करे जेको आहे सो यूनिवर्सिटी पंहिंजे रस्ते तां डिविएट थी वई आहे ऐं टी मोस्ट इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे एडमिनिस्ट्रेटिव कंट्रोल जेकॾहिं क्लासिस में ॿार अचनि था हाणे पहिरियां ईअं थींदो साईं अचनि ॿार अॻु में हलिया वञनि अटेंडेंस ते का सख़्ती न हुजे इन करे टेक्निकल एजुकेशन पोइ ते थी वियो त असां वटि अटेंडेंस ते सख़्ती कान हूंदी हुई ॿार खे कूड़ी अटेंडेंस मिली वञे हुनजी एडमिशन थी वञे एडमिशन ते स्पोर्ट्स सीटूं बि असां वटि सभु उन सिफारिश ते हलियूं वञनि मां स्पोर्ट्स सीटूं ख़तमु करे प्योर मेरिट ते करे छॾियूं ठीकु आहे साईं उन सां गॾोगॾु ॿियो इहो आहे त ॿार जंहिंजी अटेंडेंस पूरी न आहे भली को बि माण्हू नाराज़ थिए उनखे असां फॉर्म में न वेहणु ॾींदासीं एग्ज़ाम में न वेहणु ॾींदासीं छाकाणि जंहिंजी अटेंडेंस न आहे उहो अरबिक में या फारसीअ में त मास्टर्स करे सघे थो घर वेही सिंधी उर्दू पढ़ी सघे थो पर टेक्निकल एजुकेशन कीअं ॼाण उहा हासिलु कंदो जेसिताईं हुनखे प्रैक्टिकल जी ख़बर न हूंदी ऐं हींअर कोविड असां वटि वॾो चैलेंज हो कोविड में असां ईअं कयोसीं त ऑनलाइन क्लासिस हलायासीं उहे ॿार जेके रिमोट एरिया में आहे जिन ते इंटरनेट सर्विस उनखे असां EU जा डिवाइसिस ॾिनासीं ऐं उन सां गॾोगॾु जेके प्रैक्टिकल हुनजी ॼाण आहे उन्हनि खे ग्रुप्स में घुराए प्रैक्टिकल ॼाण उनखे प्रैक्टिकल कम यूनिवर्सिटीअ में करायोसीं विद इन the range of SOPs ऐं जेके SOPs इन सभु फॉलो कंदे असां उनखे प्रैक्टिकल एग्ज़ाम्स यूनिवर्सिटी में करायासीं थ्योरेटिकल एग्ज़ाम्स उन्हनि घर कया ऐं उन्हनि खे असां ऑनलाइन इवेल्यूएट कयोसीं ऐं उन्हनि खे ऑनलाइन असां जेको आहे सो असेस कयोसीं कोयटा मां कॉल आहे अदी ख़ालिदा जी शामिल कयूं था अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम हेलो जी वालेकुम अस्सलाम सिंध टीवी जी बिल्कुल सिंध टीवी प्रोग्राम में शामिल आयो तव्हां छा चवणु चाहींदो जी क्या कहना चाहेंगे प्रोग्राम मुझे आपका प्रोग्राम बहुत अच्छा लगता है थैंक यू सो मच आज प्रोग्राम देख रही हैं क्या कहेंगी कोई सवाल है ज़हन में तो पूछ लें सर आज का आपने टॉपिक क्या रखा है एजुकेशन टेक्निकल एजुकेशन जी एजुकेशन के बारे में तो जितनी बात की है उतना ही कम है लेकिन मुझे सच में बताओ मुझे आई लव सिंधी जुबान मुझे बहुत अच्छी लगती है सिंधी जुबान अच्छा माशाल्लाह बहुत मीठी है मुझे इतनी खास नहीं आती है लेकिन जो लोग बोलते हैं वो सुनने में इतना मजा आता है कि दिल चाहता है मैं भी बोलूं लेकिन मुझे बहुत मुश्किल पेश आती है बोलने में अच्छा बल्कि मेरे तो कभी कभी सर की बात गुजर जाती है समझ नहीं खास नहीं आती लेकिन इतना मजा आता है सुनने में खास तौर पे जो सॉन्ग्स होते हैं ना सिंधी तो बस क्या मैं आपको बताऊं चलें जी ठीक है बहुत शुक्रिया आप हमारी ज़बान से मोहब्बत करती हैं थैंक यू सो मच सही कॾहिं दोस्त ऐं संगती ख़ासि तौर अदियूं भेनरूं बि जेके कॉल कंदियूं आहिनि त पोइ वरी साड़ी ॾाढी मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त सिंधी ज़बान खे पसंदि कनि थियूं सो पाण ताईं पंहिंजी कचहरी अध में रहिजी थी वञे विच विच में ब्रेक या तमामु सुठो आहे ज़रूरी आहे हा नंढड़ी साई वठूं पोइ मोटी अचूं भला भली नंढड़ी साई वठूं त नाज़ी तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था बेनज़ीर भुट्टो शही यूनिवर्सिटी ख़ैरपुर जो वाइस चांसलर साईं प्रोफेसर डॉक्टर मदद अली शाह साहब असां सां गॾु आहे सो प्रोग्राम जा आख़िरी जेके लम्हा आहिनि उहे बि सकार था कयूं ऐं कुझु कम जूं ॻाल्हियूं ॿियूं जेके रहिजी विया आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कंदा हलूं
मदली साहब यूनिवर्सिटी में दाख़िला जो तरीक़ेकार भी थोरो ॿुधाए छॾियो त जीअं शागिर्दनि खे ख़बर पवे त केतिरी तालीम खां पोइ अचूं हेॾे। बिल्कुलु, दाख़िला असां वटि जीअं मां ॿुधायुमि न, यूनिवर्सिटी जो नालो आहे यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी एंड स्किल डेवलपमेंट। असां वटि ॿिनि क़िस्मनि जा प्रोग्राम आहिनि, ॿ फैकल्टीज़ आहिनि, हिकिड़ो फैकल्टी ऑफ टेक्नोलॉजी, ॿियो फैकल्टी ऑफ स्किल डेवलपमेंट। जेको फैकल्टी ऑफ टेक्नोलॉजी आहे उन में असां वटि अंडर ग्रेजुएट जा प्रोग्राम आहिनि 4 जेके हींअर आहिनि। मथे साल असां कंप्यूटर बि शुरू पिया कयूं, जेका कंप्यूटर इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे, जेको फोकस हूंदो प्रैक्टिकल वर्क। वाह वाह। ऐं सिविल जी इंटेक, छाकाणि असां वटि सिंध रूरल में हींअर बि सिविल जो तमामु घणो स्कोप आहे, उन करे सिविल जो बि स्कोप असां डबल कयूं। हींअर असां वटि 50 सीटूं आहिनि हर डिपार्टमेंट में, उनखे असां वधाए 100 पे कयूं। ऐं हींअर असां वटि एडमिशन हले थी पई, जेके भाइर दोस्त अदियूं ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे मां रिक्वेस्ट कंदुमि त अक्टूबर जे एंड ताईं आहे असां वटि अलाह साईं तव्हांखे नेकी ॾे एडमिशन्स, ऐं नवंबर जे फर्स्ट वीक में टेस्ट थींदी, ऐं उन में जेके टेस्ट में क्वालिफाई थींदा असां वटि 200 सीट्स आहिनि NTC जे तरफ़ां, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऐं उन खां पोइ सिविल ऐं मैकेनिकल में। इहो त थी वियो FSC बेस ते ऐं डिप्लोमा बेस ते। असां 50% सीटूं रखियूं डिप्लोमा लाइ, 50% FSC लाइ। FSC माना इंटरमीडिएट। ऐं उन खां पोइ ॿियो असां वटि आहे फैकल्टी ऑफ स्किल डेवलपमेंट। उन में जेको मैट्रिक पास करे शागिर्द या शागिर्दियाणी अचे थी, उन लाइ असां वटि 9 मुख़्तलिफ़ ट्रेड्स आहिनि, जीअं तव्हांजी सिविल थी, इलेक्ट्रिकल मैकेनिकल इलेक्ट्रॉनिक्स, CIT आहे, कंप्यूटर इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। उन सां गॾोगॾु असां वटि पेट्रोलियम आहे, पेट्रोलियम में 2 लैब्स आहिनि असां वटि, ड्रिलिंग जूं बि माना खोटाई ऐं रिफाइनरी उनखे साफ़ करणु। ॿियो केमिकल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे। इन खां अलावा असां वटि आहे ऑटो एंड डीज़ल ऐं ऑटो एंड फार्म जेका हूंदी पुराणो, जंहिंमें माना गाॾियूं हलाइणु, गाॾियुनि जा पुर्ज़ा, गाॾीअ खे कीअं ठाहिजे, रेफ्रिजरेशन एंड एयर कंडीशनिंग आहे, त उन जो कमु बि जेको आहे उहो 3 सालनि जी डिप्लोमा आहे। अच्छा, इन खां अलावा असां वटि स्किल डेवलपमेंट जा कोर्सिस आहिनि, माना असां वटि मुख़्तलिफ़ कंपनी जीअं नेवटेक तव्हां ॿुधो हूंदो, ठीकु आहे, नेवटेक फेडरल अदारो आहे जेको असांखे कोर्सिस कराईंदो आहे। उन में असां वटि मशीनिस्ट, तव्हांजो इलेक्ट्रिशियंस, तव्हांजो इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियंस, तव्हांजो ऑटो केड जेको कंप्यूटर जो आहे त कहिड़े नमूने सां कंप्यूटर ते डिज़ाइन कजे, उन सां गॾोगॾु तव्हांजो जेको आहे प्लम्बिंग जो कोर्स आहे त कहिड़े नमूने सां, छाकाणि ॾिसो इहे ॻाल्हियूं असां वटि त घटि थियूं सम्झियूं वञनि, पर 4 दुनिया जूं अहिड़ियूं कंट्रीज़ आहिनि जंहिंमें टेक्नोलॉजिस्ट इज़ नंबर 1 चॉइस ऑफ एवरीवन। कहिड़ियूं 4 कंट्रीज़? हिकिड़ी जर्मनी, ॿी जर्मनीअ सां ई गॾु जर्मन स्पीकिंग कंट्री आहे यूरोप में ऑस्ट्रिया, तव्हां साल्सबर्ग ॿुधो हूंदो, वियना ॿुधो हूंदो, हैप्सबर्ग एम्पायर जो कैपिटल। टियों ऑस्ट्रेलिया, चौथों न्यूज़ीलैंड। हाणे न्यूज़ीलैंड में मां टेक्निकल यूनिवर्सिटी विज़िट करे आयो त उते जेके बि कोर्सिस आहिनि उन जा प्रैक्टिकल आहिनि। इवन जेका PhD बि UK वारनि स्टार्ट कई आहे, उहा हिकिड़ी त PhD या ॿिए प्रोग्राम खे था हो सॾनि DEng, इंजीनियरिंग डॉक्टरेट प्रोग्राम, जेको इंडस्ट्री में करे थो, पर उनखे सुपरवाइज़र इंडस्ट्री जो बि ऐं यूनिवर्सिटीअ जो 2 ऑब्ज़र्व कनि था। त अहिड़े नमूने सां असांजी पूरो सेमेस्टर रखियो आहे आख़िरी, उहो इंडस्ट्रीअ में कंदो ऐं उनखे ऑब्ज़र्व केरु कंदो, यूनिवर्सिटी जो प्रोफेसर बि, ऐं जेको इंडस्ट्रीअ जो एक्सपर्ट इंजीनियर आहे, चीफ इंजीनियर आहे, उहो बि उनखे ऑब्ज़र्व कंदो। अच्छा, इहे जेके 6 महीननि ऐं साल जा प्रोग्राम आहिनि, असां न सिर्फ़ु इहो त पढ़ियल लिखियल माण्हुनि लाइ रखियो आहे, पर असां वटि सॉरी टू से काफ़ी वीचारा एॾा हिकिड़ा अबोझ माण्हू आहिनि, मज़लूम माण्हू आहिनि, जिन खे तालीम जो मौक़ो न मिलियो, कंहिंजो फादर एक्सपायर करे वियो, कंहिंजी मदर डेथ करे वई, को फैमिली फ्यूड्स में वीचारो न पढ़ी सघियो, उहे ॿार जेके 5 खां पोइ 8 खां पोइ 10 खां पोइ घर वेही विया, उन्हनि लाइ असां हींअर स्किल कोर्सिस हींअर अल्हम्दुलिल्लाह जेको आहे बेनज़ीर जेको टेक्निकल सपोर्ट प्रोग्राम आहे, उन में असां 10 कोर्सिस वरिता आहिनि। उहे 10 कोर्सिस 6 महीननि ऐं साल जा कोर्सिस आहिनि, जंहिंमें हर ॿार खे न सिर्फ़ु इहो त फ्री मुफ़्त तालीम ॾिनी वेंदी, पर उन सां गॾोगॾु हर महीने उनखे 5000 वज़ीफ़ो बि मिलंदो। हिकिड़ो त उन ट्रांसपोर्ट थी, ट्रांसपोर्ट असांजूं बसियूं वञनि थियूं, जेके तक़रीबन नौशहरो डिस्ट्रिक्ट जे स्टार्ट ताईं ऐं ख़ैरपुर सॼो सखर डिस्ट्रिक्ट जे स्टार्ट ताईं वञनि थियूं, उतां ॿारनि खे खणी थियूं अचनि, माना ॿार आउटबैक बि करे थो सघे। हॉस्टलियूं बि असां वटि ठहनि थियूं, जेको हॉस्टल में रहणु चाहे त उनखे सब्सिडाइज़्ड रेट्स ते फूड प्रोवाइड कयो थो वञे, ठीकु आहे, ऐं प्लस असांजूं हॉस्टलियूं ठहंदियूं, छाकाणि हींअर असां वटि नंढी हॉस्टल आहे पुराणी, ऐं नंढड़ी हिकिड़ी अधड़नि जी छोकिरियुनि जी हॉस्टल आहे, त हाणे असां 10% सीट्स गर्ल्स लाइ बि रखियूं आहिनि। इन खां अलावा बि असां ट्रेड पिया कयूं ऐं बसिस ते उहो डेली आउटबैक बि करे था सघूं। उहे जेके इहे 10 कोर्सिस आहिनि न साईं, 5000 ॿार खे हिकिड़े खे मिली आहे, या हिकिड़े अहिड़े माण्हू खे मिली आहे जंहिंजी भली उमिरि बि असां वधाई आहे उन में, त भई जेको हिकिड़ो 25-30 साल थी वियो हाणे असां हुन ते तालीम जा दरवाज़ा बंदि करे छॾियूं, न ईअं न आहे।
उनखे बि उहो हक़ आहे त सुभाणे पंहिंजी को दुकान खोले सघे, काथे मज़दूरी करे सघे। त हिन मुआशिरे में ॾिसो न, हिन मुआशिरे में जे माण्हुनि खे असां सही रस्तो ॾिनोसीं त हिन मुआशिरे मां न सिर्फ़ु ज़ुल्म नाइंसाफ़ इहे ख़तमु थी वेंदियूं, पर ॿिया जेके असां वटि सभिनी होॾे था वञे त मां सोर्स लॻारायां, मां ढगी विकिणा, मां ज़मीन जो ॿारो विकिणा त पोइ नौकिरी मिले, उन खां पोइ उनखे पंहिंजी स्किल ते नौकिरी मिलंदी। ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो दौरु अचे पियो, हींअर दौरु तब्दील थी चुको आहे। ॾिसो साईं, काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि, सॉरी टू से, अलाह साईं असांखे मौक़ो ॾिनो, तव्हांखे मौक़ो ॾिनो, तव्हां सिंधु टीवीअ में ठाहियो, मां वाइस चांसलर लॻो पिया, ॿिया माण्हू वॾनि वॾनि पोस्टुनि ते, घणा माण्हू असांखां वधीक होशियारु, असांखां वधीक कॉम्पिटेंट, वीचारनि खे मौक़ो न मिलियो, पोइ हिते रहिजी विया। उन लाइ हिकिड़ो रस्तो आहे त उहे कम बैक थियनि, रेमेडियल जीअं हूंदो आहे न, रेमेडियल प्रोग्राम्स, रेमेडियल इंग्लिश असां उनखे पढ़ायूं था, जीअं थोरी घणी अंग्रेज़ी ॻाल्हाए त मुआशिरे में काथे, छाकाणि अंग्रेज़ी असां वटि बिज़नेस लैंग्वेज आहे। उन सां गॾोगॾु हुनखे अहिड़ो टेक्निकल ॼाण हुजे न, जीअं लतीफ़ साईं चयो आहे त वखर सो वहा जो पए पुराणो न थिए, त उहा अहिड़ी शइ हुजे, ॾिसो न, जेका मुआशिरे में ऐं इन्हनि सभिनी रस्तनि में असांजे यंगस्टर्स खे, असां सभिनी खे मुश्किलातूं तकलीफ़ूं ईंदियूं। मूंखे लतीफ़ साईं जा ॿ शेर यादि था अचनि, छाकाणि जो आख़िरी आहे त उन करे ज़रूरु मां साईं खे भेटा ॾींदुमि। त हिकिड़ो लतीफ़ साईं जो शेर आहे त अवझड़ वतां आऊं ॿियूं सभु सुगर साथसी, जा नीह गिनंदी नाव सा मूं जीअं पवंदी मामूरे, ऐं ॿियो सरतिन सहज मंझां। हाणे पैगाम ॾिसो न साईं, ॿारहं जो पैगाम कीअं थो लतीफ़ साईं स्प्रेड करे तव्हां जीअं असां लाइ। सरतिन सहज मंझां जॾहिं कोॾ रंगाया कपिड़ा, पंहिंजे फैशन मेकअप इन में लॻी पियो, तॾहिं मुंहिंजी माउ थे पाण अछा पब जा। इहो पैगाम आहे। ऐं सभ खां वधीक इहा ॻाल्हि आहे साईं, त जेके बि हालतूं आहिनि, तव्हां उन्हनि हालतुनि में, पंहिंजी मारूज़ी हालतुनि में कमु कयो। आइडियल कंडीशन कंहिंखे मिले उन में कमु त सभु को करे वेंदो। ऐं हिकिड़ो ॿियो साईं जो शेर मां चवंदुमि, छाकाणि मुंहिंजो साईं सां इश्क़ु आहे, साईं मुंहिंजो मुर्शिद आहे लतीफ़ साईं, मां हुनजे मज़ार ते ज़रूरु हाज़िरी भरींदो वेंदो आहियां, मोट ते भरींदो ईंदो आहियां, कोशिशि कंदो आहियां सवाइ एमरजेंसीअ जे सदाईं हाज़िरी भरींदो वञा। त आउं ॾॾु, टिपिकल सिंधी शेर आहे साईं, उहा अदी बि ॿुधे कोटा वारी, आउं ॾॾु ॾॾाई ॾॾु, पर ॾॾु न ॾॾनि जहिड़ो, पोइ सुणी आयसि सॾु ॾातर, माना अलाह सुभाणे व तआला, ॾातर तुंहिंजी ॾात जो। सुभाणे अलाह, सुभाणे अलाह, छा चइजे, छा चइजे साईं, ॾाढो सुहिणो अंदाज़ आहे तव्हांजो। मूंखे इहो ॿुधायो त जीअं तव्हां चयो त जेके घटि पढ़ियल माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ बि तव्हां सहूलियत ॾिनी, त उहे घटि पढ़ियल माण्हू अचनि पिया या उन्हनि खे या मिले पई अचनि पिया, उनजी नंढी असां हिकिड़ी टेस्ट वरिती आहे, त हुनजो एप्टीट्यूड टेस्ट कयो। ऐं लाज़मी आहे हिकिड़ो ॿारु अचे, उनखे असां मैथमेटिक्स जा सुवाल त न पुछंदासीं, उनखे सिनोनिम एंटोनिम्स असां अंग्रेज़ी जा न पुछंदासीं, उनखे इहो ॾिसंदासीं त उहो केतिरो विलिंग आहे। त हुनखे ऐं सवाल पुछण जो मतिलबु इंटरव्यूज़ में कॾहिं बि इहो न हूंदो आहे ॿियो माण्हू सही जवाबु ॾे, असां हुनजो हिकिड़ो त एटीट्यूड चेक कंदा आहियूं त उहो केतिरो जेको आहे सो रैश थो थिए, पंहिंजो टेम्परामेंट कंट्रोल रखे थो या न, ऐं ॿियो हुनजो एप्टीट्यूड छा आहे, उहो विलिंगनेस आहे हुन में अटेम्प्ट करण जी, ऐं इहो उत्साह, इहा विलिंगनेस जे आहे त इनशाला उहो माण्हू कामयाबु थींदो। ऐं उहे ॿार जेके असां वटां कोर्सिस करे विया आहिनि सुठियुनि पोस्टुनि ते, ॼण पंहिंजे घर जो, पंहिंजे माउ पीउ जो, भेण भाउ जो पेट पालनि था, ॿुधो। ऐं हक़ीक़त में अलाह साईं असांखे हिकिड़ो ज़रियो कयो आहे, ऐं असां कंहिं ते को फेवर नथा कयूं, असांखे अलाह साईं हिकिड़ो ख़िदमत जो मौक़ो ॾिनो आहे, जंहिंजे करे असां मौक़े ते यादि आयो त तव्हांखे माशाअल्लाह ॿियनि मुल्कनि मां बि ऑफर हुई या उते बि करे सघो पिया कमु, ॿुधायो पिए थोरी देरि पहिरियां तव्हां त पंहिंजे सिंधु जे लाइ ख़िदमत खे तव्हां पहिरीं तरजीह ॾिनी। बिल्कुलु। सो इन हवाले सां थोरो ॿुधाइजो त इहे आफ़ियर जेके कचहरियूं उत्साह मिलंदो नौजवाननि खे, त तव्हांखे माना जी मां पहिरियां त पंहिंजो तारीफ़ इन हवाले सां कराए वञा जो मां जो तालुक़ हिकिड़े तमामु नंढड़े ॻोठ सां आहे, हालाणी डिस्ट्रिक्ट नौशरो फिरोज़ जो हिकिड़ो नंढो टाउन आहे जेको मेन रोड ते आहे, ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी पूरी फैमिली एजुकेशन सां वाबस्ता आहे। मां जेको आहे सो बैचलर्स कई, मुंहिंजी डिस्ट्रिक्ट में टॉप हुई, वरी इंटरमीडिएट में बि मां पंहिंजे कॉलेज में जेको आहे सो टॉप कई, ऐं अलाह साईं मूंखे मौक़ो ॾिनो, मां मेहरान यूनिवर्सिटीअ में वियुमि, उते मां बैचलर्स ऑफ इंजीनियरिंग बि कई, कंप्यूटर सिस्टम्स इंजीनियरिंग में, ऐं बैचलर्स ऑफ इंजीनियरिंग में मां गोल्ड मेडलिस्ट हुउमि। आई गॉट फर्स्ट क्लास, फर्स्ट पोजीशन माशाअल्लाह। जंहिं ॾींहुं असांजी रिज़ल्ट आउट थी उन ॾींहुं मूंखे फर्स्ट अपॉइंटमेंट ऑर्डर, सो आई वाज जॉबलेस फॉर 0 days। सही सही। ऐं ऑर्डर्स ॿिया बि हुया, ॿुधायो। अल्हम्दुलिल्लाह आई अप्लाइड फॉर 7 जॉब्स, आई गॉट 7 अपॉइंटमेंट ऑर्डर्स। मां आईबीएम में कमु कयो, आईबीएम कराची आवर टावर्स ते, मां वापडा जी कमीशन में पूरे पाकिस्तान में टॉप कई, ऐं मां फील्ड स्टोर मैनेजर थियुमि लाड़काने में माशाअल्लाह। उन खां पोइ मां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ में लेक्चरर रहियो आहियां, सुपारको जी मां टेस्ट क्वालिफाई कई, उन खां पोइ मां पीटीसीएल में रहियुमि 3 साल, पोइ अल्हम्दुलिल्लाह आई
वन क़ाइद आज़म स्कॉलरशिप, पोइ मां हलियो हुयुमि ॿाहिरि, मां मास्टर्स कई यूनिवर्सिटी ऑफ प्लिमथ UK मां, ऐं डॉक्टरेट मुंहिंजी ब्रूनेल यूनिवर्सिटी में सैटेलाइट नेविगेशन GPS सिस्टम। उन खां पोइ मां कुझु अर्सो उते हुउमि, पोइ वरी साईं निसार सिद्दीकीअ जी इन्विटेशन ते मां हेॾे आयुमि ऐं जॉइंट सखर आई बी एज़ एन एसोसिएट प्रोफेसर, पोइ वरी मां फुल प्रोफेसर थियुमि, पोइ मां हेड ऑफ डिपार्टमेंट हुउमि, उन खां पोइ मां हेड ऑफ इंजीनियरिंग हुउमि जेका डीन जी पोज़ीशन, छाकाणि असां वटि डीन ऐं डायरेक्टर हिकिड़ो ई हूंदो साईं निसार सिद्दीकी, उन जे असां सम्झो त रहबरीअ में कमु कयोसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी जेको आहे सॼी टीम, तव्हां कॾहिं बि को नालो खणंदव त उहे सभु माना पंहिंजे शोबे में हींअर बहितरीनु पिया परफॉर्म कनि। उते रजिस्ट्रार आहे ज़ाहिद हुसैन खंड साहिबु आहे, उते वाइस चांसलर आहे जेको आहे मीर मोहम्मद शाह साहिबु आहे, सभु असां हिकु टीम हुआसीं ऐं उन खां पोइ मूंखे मौक़ो मिलियो, आई वॉज अपॉइंटेड एज़ एक्टिंग वाइस चांसलर, पोइ थ्रू सर्च कमेटी एंड सिलेक्शन बोर्ड I was appointed as full-fledged vice chancellor. माशाल्लाह माशाल्लाह। आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदो जेको सनी को यादि रहिजी, मूं त ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं सभई यादि रहंदियूं साईं। साईं मैसेज मां ज़रूरु इहो ॾींदुमि पंहिंजे यंगस्टर्स खे, इहो मां चवंदुमि त जंहिं फील्ड में वञो उन में तव्हां एक्सीलेंस हासिल कयो, कॾहिं शॉर्टकट न ॻोल्हियो। जेको माण्हू शॉर्टकट जे पुठियां आहे न उहो हमेशह ज़िंदगीअ में ख़्वार ऐं ख़राब थींदो। उहो माण्हू जेको प्रॉपर पाथ सां वेंदो आहे उहो ई माण्हू अॻिते हली कामयाबु थींदो आहे। अॼुकल्ह तव्हां ॾिसंदव त पूरे दुनिया में तव्हांखे हिकिड़ो हर्डल्स वारो पाथ मिलंदो, उन में तव्हांखे ॾिसणो आहे त किथे जंप करिणो आहे, किथे केतिरो जंप करिणो आहे, केतिरो अॻिते वधिणो आहे ऐं पंहिंजे पूरे मुआशिरे में हिकिड़ो बैलेंस जेको आहे सो एस्टेब्लिश करिणो आहे। मां हज़रत अली अलैहिस्सलाम जो इहो कॉल ज़रूरु ॾींदो आहियां जेको मुंहिंजी ज़िंदगी जो मोटो आहे त एतिरा तव्हां सख़्तु न थियो जो माण्हू तव्हांखे भञी छॾे, एतिरा नरम बि न थियो जो माण्हू तव्हांखे चिॿो करे छॾे, एतिरा मिठा न थियो जो माण्हू तव्हांखे चॿाड़े खाई वञनि, एतिरा कोड़ा न थियो जो माण्हू तव्हांखे थुके फिटो करे छॾे। त उन करे बैलेंस लाइफ हिन ज़िंदगीअ जी, तव्हांजी पर्सनल लाइफ आहे, तव्हांजी प्रोफेशनल लाइफ आहे, उन में बैलेंस कयो ऐं हुन वांगुरु जेको आहे सो ॿियो इहो जेको पैगाम आहे न साईं लतीफ़ साईं जो त चङनि साण चङा आहियूं, ईअं त सभु को होए पर तो जीअं करे न कोई बुछनि सां भुलायूं ऐं ॿियो कॾहिं हा पाण में होद वॾाई तकबुर इहो इंसान जो दुश्मन आहे, इहो न अचे। उर्दू जो हिकिड़ो आख़िरी शेर चवंदुमि त छोटा हूं इसलिए मुझे ऐसा है सबके याद और मौसन को मैं बुला दूं इतना बड़ा नहीं। वाह 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 साईं, वॾी महिरबानी साईं प्रोफेसर डॉक्टर मदद अली शाह साहिबु, ॾाढो सुठो लॻो, सची ॻाल्हि आहे, दिलि सां चऊं था, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां मुलाक़ात करे, तव्हांजी कचहरी ॿुधी करे। यूनिवर्सिटी जे लाइ नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशूं, अलाह साईं तव्हांखे पंहिंजे नेक मक़सदनि में कामयाबु करे। अॼु को प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। आख़िर में उस्ताद मुहर्रम नाज़ खे चवंदासीं त कलाम को सुठो ॿुधाए, कश्मीरनि सां ॿधीअ जो अॼु ॾियारो मल्हाए पियो वञे, कारो ॾींहुं आहे अॼु पाकिस्तान समेत मुस्लिम जेकी बि मुल्क आहिनि उन्हनि में मुस्लिम दुनिया में एके जो अॼु इज़हार कयो पियो वञे। जीअं मदद अली शाह साहिबु चयो त एतिरो गुरूर बि न कजे, एॾो तकबुर बि न कजे जो माण्हू मुंहुं भर अची करे, इहो मैसेज असां भारत जे लाइ बि ॾियूं था, इंडिया जे लाइ बि ॾियूं था त एॾो गुरूर ऐं तकबुर ऐं जेका बरबरी ते ज़ुल्म ऐं ॾाढ जेको तव्हां कयो आहे कश्मीरनि ते, हिकिड़े ॾींहुं यकीननि तव्हां मुंहुं भर किरंदव ऐं हिकिड़े ॾींहुं असां जे हिसे में इहो कश्मीर ईंदो ऐं पाकिस्तान जे हिसे में कश्मीर थियणो आहे, इहो असांजो अज़म आहे, इहो असांजो इरादो आहे, इहो असांजो नेक मक़सदु आहे। अलाह साईं तव्हांखे असांखे सभिनी खे जेकॾहिं इहे जज़्बा असांजा हूंदा ऐं ॿधी जो इज़हार ईअं ई रहंदो ऐं डायलॉग्स बि हलनि पिया त कश्मीर असांजे हिसे में इनशाला ज़रूरु ईंदो। अॼु को प्रोग्राम हिते पूरो थिए थो। इरशाद जागरानी तव्हां खां मोकिलाए थो, पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु रखिजो। आख़िर में जीअं लतीफ़ साईं जी ॻाल्हि थी त पोइ जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली पाण सदाईं गॾु। हीउ तमामु नौजवान शाइर बख़्श राजपर साहिबु माशरे जी अकासी कंदे इरशाद साईं शाह साहिबु ही तमामु हिकिड़ो माशरे जे हवाले सां जेको असांजे ॿारहाड़ियुनि में हिकिड़ी लाशऊरी में या तालीम जो फुक़दान हुजण जे करे जेके मामला थियनि पिया उन जे हवाले सां ई लिखियलु कलाम आहे। नफ़रत जो अहिड़ो मींहुं उठो भाव हथां आहे भाव कुठो, नफ़रत जो अहिड़ो मींहुं उठो भाव हथां आहे भाव कुठो, नफ़रत जो अहिड़ो मींहुं उठो भाव हथां आहे भाव कुठो, नफ़रत जो अहिड़ो मींहुं उठो
नफ़रत जो अहिड़ो मींहुं उठो, भाव हथां आहे भाव कुठो, नफ़रत जो अहिड़ो मींहुं उठो, भाव हथां आहे भाव कुठो। दुनिया वारनि खां धर्म वियो विसरी, दुनिया वारनि खां धर्म वियो विसरी, दुनिया वारनि खां धर्म वियो विसरी, दुनिया वारनि खां धर्म वियो विसरी। तॾहिं था कनि पैसो कठो, भाव हथां आहे भाव कुठो, नफ़रत जो अहिड़ो मींहुं उठो, भाव हथां आहे भाव कुठो। पैसे खे जिन ईमान आ समझो, पैसे खे जिन ईमान आ समझो, पक ॼाण तिन खां रब रुठो, भाव हथां आहे भाव कुठो, नफ़रत जो अहिड़ो मींहुं उठो, भाव हथां आहे भाव कुठो, भाव हथां आहे भाव कुठो। झोली अमड़ जी करे विया ख़ाली, झोली अमड़ जी करे विया ख़ाली, खसे विया जंहिं खां बचिड़ो मिठो, भाव हथां आहे भाव कुठो, नफ़रत जो अहिड़ो मींहुं उठो, भाव हथां आहे भाव कुठो, भाव हथां आहे भाव कुठो। रत मां राहत बख्श ख़त्म थी, रत मां राहत बख्श ख़त्म थी, राज पर सॾिजे कंहिंखे सुठो, राज पर सॾिजे कंहिंखे सुठो, भाव हथां आहे भाव